अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया तव्हांजी होस्ट सदफ भुट्टो दिल जी घेरनि सां तव्हां सभिनि खे मां भलीकार थी कयां प्रोग्राम सलाम सिंध में ऐं आउं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरनी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। असां ॿिन्ही तरफ़ां नेक तमन्नाऊं नेक ख़्वाहिशूं ऐं तमामु घणियूं ईअं खणी चऊं त दुआऊं तव्हांजे लाइ त रब करीम जी रहमत तव्हांजे मथां वसंदी रहे। इंशाअल्लाह रब करीम जी नेमतुनि बरकतुनि मां फ़ाइदो माणींदा रहो। इंशाअल्लाह सदा ईअं सुखिया सताबा हुजो। बिल्कुलु। ऐं मां इहो ॿुधाईंदी आहियां ॾिसो वीक जो सेकेंड डे आहे, सुठे तरीक़े सां गुज़ारींदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं असांखे वरी ॿिए ॾींहं जो नए ॾींहं जो असांखे इंतज़ारु हूंदो आहे त असां कहिड़ी छा ड्रेसिंग करणी आहे, छा पाइणो आहे, कीअं करिणो आहे। पर अॼुकल्ह जेकॾहिं अच्छा मां नज़रुनि जी जेकॾहिं असां ॻाल्हि कंदा हलूं, अलाह पाक औरत जी नज़र में हिकिड़ी अहिड़ी ताक़त ऐं हिकिड़ी अहिड़ी नेमत बि चई सघिजे थो रखी आहे त जॾहिं उहा कंहिं मर्द खे ॾिसे थी या मर्द कंहिं नज़र सां हुनखे ॾिसंदो आहे त हुनखे ख़बर पइजी वेंदी आहे त हे माण्हू मूंखे कहिड़ी नज़र सां या कहिड़े तरीक़े सां ॾिसी रहियो आहे। अखियुनि जी ॻाल्हि कयो था त मूंखे हिकिड़ो शेर यादि अचे थो त अखियुनि जी ॻाल्हि न कयो मां आहियां अखियुनि जो घायल, मूंखां वधीक न नज़रुनि खे को सुञाणींदो, हुस्न जे ॼार में फासीअ सां विञाई दिलि, नज़र जे तीर जो ज़ख़्मी ही दर्द ॼाणींदो। पर जेका तव्हां ॻाल्हि कयो था उहा ॻाल्हि आहे रेस्पेक्ट जी। रेस्पेक्ट मोकिलाए वई आहे असां कहूं, मतिलबु जीअं असां कंहिंजी रेस्पेक्ट कयूं, जंहिंखे इज़त ॾियूं, जंहिंखे मान ॾियूं, उहो अॼुकल्ह जेको रिवाज आहे या ईअं खणी चऊं त असां सिंधियुनि जी जेको हयाव आहे, जेका लॼ आहे अखियुनि में, उहा अलाए छो अॼुकल्ह मोकिलाईंदी थी वञे ऐं पाण पंहिंजो पाण खे कुझु सम्झंदा आहियूं शायदि इन जे करे चवंदा आहियूं छा थींदो मथां पाण हावी थियण जे लाइ हुनखे मतिलबु हुनखे रेस्क्यू बि चई सघिजे थो। मतिलबु तव्हां हुनखे हिकु तरीक़े सां ब्लैकमेल करण या हुनजे मथां हावी थियण जे लाइ मतिलबु तव्हां हुनखे अहिड़े तरीक़े सां या ॾिसण जा जेके अंदाज़ हूंदा आहिनि, इंसान खे पंहिंजी निगाहुनि खे, मां चवंदी आहियां सिर्फ़ु औरत खे निगाह न झुकाइणु घुरिजे, कॾहिं कॾहिं मर्द जे नज़रुनि में बि थोड़ी हया शर्म हुजणु घुरिजे त कोई के अहिड़े तरीक़े सां ॾिसे, अखियूं हेठि करे ॻाल्हाइनि। काफ़ी सारा मर्द हज़रात छोकिरा अहिड़ा बि हूंदा आहिनि इरशाद, मूंसां हेठि करे ॻाल्हाईंदा आहिनि ऐं उन्हनि जे मथां जेके हूअं ई रक्ष थींदो यार, मतिलबु अखियूं मथे खणी त ॾिसो असां बि ठाहियूं, पर मजाल न आहे ऐं उन्हनि जे मथां वरी अञा प्यार ईंदो आहे। ॾिसो अहिड़ा माण्हू बि आहिनि हिन दुनिया में। सही सही। बहरहाल कंहिंखे बि ॾिसण खां अॻु में ज़रूरु इहो सोचींदा कयो त तव्हांजी पंहिंजी फैमिली बि आहे, तव्हांजो पंहिंजो कुटुंब बि आहे, तव्हांजे पंहिंजा घर जा भाती बि आहिनि। तव्हां जेकॾहिं ईअं नज़रूं झुकाए करे ऐं कंहिंजी रेस्पेक्ट कयो था, ख़ासि तौर ते जीअं औरतुनि जी ॻाल्हि कई सदफ़, त इन मां साबित थींदो इहो आहे त तव्हां कंहिं सुठी फैमिली सां तालुक़ु रखो था, तव्हांजी तइलीम ॾाढी सुठी थियल आहे, तव्हांजी तरबियत ॾाढी सुठी थियल आहे ऐं तव्हांजो अख़लाक़ इंतिहाई बुलंद आहे ऐं वाक़ई में बि तव्हां पंहिंजो पाण खे मञराए सघो था सिर्फ़ु इन करण सां त तव्हां कंहिंजी रेस्पेक्ट कयो, तव्हां कंहिंजी इज़त कयो। शायदि नंढियूं नंढियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके असांजे दिलनि में जॻह बि करे वेंदियूं आहिनि ऐं असांजे दिलि में नफ़रत जो शिकार बि करे वेंदियूं आहिनि। पर ख़ैर इहे ॻाल्हियूं त थींदियूं रहंदियूं आहिनि, पर जेके पंहिंजे व्यूअर्स खे असां यादि कंदा हलूं, जेके बि असांजे प्रोग्राम खे इंजॉय कंदा आहिनि राति जे टाइम या ॾींहं जे टाइम, ऐं असांखे फेसबुक ते या असांजे पेज ते असांखे मैसेज कंदा आहिनि त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। तव्हां असांजे प्रोग्राम खे ॾिसो बि था ऐं काफ़ी सारा माण्हू असांजी जोड़ी खे बि चवंदा आहिनि सलामत रहे, त इन हद ताईं रहे शो जी जोड़ी ताईं सलामत रहे। वॾी महिरबानी, तव्हां असांखे इन क़ाबिल सम्झो था त असां बि सुठा लॻंदा आहियूं इन शो जे दौरान। असांजी जोड़ी सुठी आहे, असांजो ॻाल्हाइणु सुठो आहे, तव्हांखे असांखे लॻंदो आहे त असांजी रिस्पेक्ट असां जे तरीक़े सां, ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे, मां कल्ह बि इहा ॻाल्हि करे रही हुअसि, माशाल्लाह माशाल्लाह मुंहिंजा असांजा जेके टीम जा डायरेक्टर आहिनि हिन प्रोग्राम जा, अज़हर सर, उन्हनि सां बि मुंहिंजी ॾाढी सुठी अंडरस्टैंडिंग आहे, इरशाद सां बि ॾाढी सुठी आहे। जॾहिं पंहिंजी टीम में हिकिड़ी अंडरस्टैंडिंग सुठी थी वेंदी आहे त असांखे को माण्हू हैवी न लॻंदो आहे। हथ खे कॾहिं कॾहिं कुझु ग़लतियूं मूंखां अहिड़ियूं थी वेंदियूं आहिनि, मूंखे पाण गिल्टी फील थींदो आहे यार इहो मूंखां ग़लति थी वियो आहे, पर हाणे सॉरी कंदमि त मतिलबु मुंहिंजी बि थोरी घटि थी वेंदी, सॉरी बि न आहे करणी पर गिल्टी बि फील थींदो आहे। पोलाइट तरीक़े सां जॾहिं तव्हांखे इहो कोई चवे न राणी काई ॻाल्हि आहे, न राणी काई मतिलबु मुंहिंजे अज़हर सां जेके डायलॉग्स आहिनि त ॾाढी ख़ुशी थींदी आहे दिलि खे कि यार ॾिसो मूंखे पाण फील थो थिए मूंखां ग़लती थी आहे, पर तॾहिं मूंखे चवंदा न राणी काई ॻाल्हि आहे, त हिकिड़ी दिलि में थोरो रिलैक्स थी वेंदी आहे त हाणे मे बी आई एम गुड। अच्छा, इनखे बि चइबो अथव रेस्पेक्ट, जेका पाण ॻाल्हि पे कईसीं न, त ॾिसो तव्हां अॼु ॻाल्हायो था त इहा रेस्पेक्ट आहे जो तव्हांखे कोई प्यार सां ऐं ॾाढे सुठे नमूने सां तव्हां सां बिहेव करे थो, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सो पंहिंजनि मुंहिंजा असांजा जेके कैमरामैन बि आहिनि, सज्जाद आहे या जेके हिते टीम असांजी टीम में कमु करे रहिया हूंदा आहिनि, मुहर्रम नाज़ अॼु आया न आहिनि, असां वरी बि उन्हनि खे मिस करे रहिया आहियूं, उहे आहिनि या शायदि जी मुंहिंजी पंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे। असां केतिरा महीना थी विया आहिनि, पर असां हिकु ॿ दफ़ो विड़े हूंदासीं, है न शुरू में कंहिंखे सम्झण जे लाइ थोरो टाइम लॻंदो आहे। 3-4 थिया हुन में हिकु ॿ चकर जेके विड़िया हुजूं त इहो स्कोर वॾो आहे, मूंखे लॻे थो 2-3 साल थिया हुजनि ऐं हुन में 1-2 चकर विड़िया हुजूं त पोइ बि ठीकु आहे। 2 महीना 3 थिया आहिनि, 2-3 चकर विड़िया आहिनि। न मूंखे 6 महीना थी विया आहिनि, शायदि 6-7 महीना थी विया आहिनि जी, ऐं हुन में 2-3 दफ़ा असांजो मतिलबु जहिड़ो थियो आहे एटीट्यूड वारो बक़ाइदा माना हर 2 महीननि खां पोइ हिकिड़ो फर्स्ट क्लास क़िस्म जो जहिड़ो थींदो आहे ऐं असां वाक़ई में बि ईअं माना तू में थी वेंदी आहे, पर असां फील न कराईंदा आहियूं।
तव्हांखे फील न कराईंदा आहियूं छो त तव्हां सां इलाही प्यार आहे शो त करिणो आहे न, छा कयूं, शो मूंखे कंदा इन्हनि खे आहियूं बर्दाश्त करणु, इन्हनि खे मूंखे बर्दाश्त करणो। अच्छा पोइ असां शो कंदा आहियूं, वाकई में शो कंदा आहियूं। शो कंदा आहियूं त शो जे दौरान असां शो कंदा आहियूं त असां बिल्कुलु ठीकु आहियूं। ब्रेक वेण खां पोइ त इहे जेकी शयूं आहिनि इहे बि ज़िंदगी जे हिकिड़े मज़ा आहिनि ऐं यादि कंदा आहियूं जॾहिं अच्छा वरी तव्हां ॿी ॻाल्हि ॿुधायां त जॾहिं नाराज़ थियण खां पोइ जॾहिं वरी ठही वञिबो आहे, परची वञिबो आहे, सेटिंग थी वेंदी आहे त पोइ अञा वधीक मज़ो ईंदो आहे। माना इलाही माना दिलि में जेको गुबार हूंदो आहे, ॿ टे ॻाल्हियूं जेके माना सांढे रखियूं हूंदियूं आहिनि माण्हू, त पोइ वरी चवंदो आहे त हाणे ॻाल्हाए कोन थी या ॻाल्हाए कोन थो त हाणे हिनखे कीअं माना ॿुधायां कीअं। जेकॾहिं अच्छा मूंखे बि पाण उहो सॼो रिस्पॉन्स न आहे मिलंदो, जीअं असां हिक ॿिए खे सां ॻाल्हियूं कंदा आहियूं या विच में, या हूअं बि हिक ॿिए सां खिल पोइ हलंदी आहे ऐं मूंखे लॻंदो आहे सॼे ॾींहं में इहे ई 2 कलाक हूंदा जेको मां खिलंदी आहियां। हितां वञण खां पोइ मूंखे यादि न आहे मां कंहिं ॻाल्हि ते खिलंदी हुजां, पर ॾाढी अच्छा उन ॾींहुं तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई, मूंखे चई पई त मूं वटि हिकिड़ी ॻाल्हि आहे मां तव्हांखे ॿुधायां, पर मां त तव्हांखे नाराज़ आहियां, छो ॿुधायां। बाबा छॾ भला नाराज़गी ॿुधाए, चई मां ॻाल्हायां ई नाराज़, पोइ छो ॿुधायां, मां ॻाल्हाईंदी। सही ॻाल्हि आहे न, जॾहिं मूंसां नाराज़ आहे त पोइ मां ॻाल्हि ई छो ॿुधायां, एतिरी ख़ासि ॻाल्हि मूंखे ॻाल्हि ई न आहे ॿुधाइणी, मां बि घर माना अहिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾी जो मां पाण बि चवां ॿुधाए क़ुर खे, ईअं न कर। मां पाण कढ ॻाल्हि कहिड़ी आहे ॿुधाए, असीं नाराज़गी पई जॻह ते। कुझु माण्हुनि जी इहा हैबिट हूंदी आहे त उन्हनि खे सिर्फ़ु इहो एतिरो चई छॾींदा आहिनि, छा मूंखे तव्हांखे कुझु ॻाल्हि करणी आहे, हुननि खे इहो पहिरियों तूं ॻाल्हि कर, बाक़ी शइ बाद में ॾिसंदासीं। त इहा शइ मुंहिंजे अंदरि बि आहे, कॾहिं मुंहिंजी फैमिली बि वेठी ॻाल्हाईंदी आहे न त मां हुनखे चवंदी आहियां यार महफ़िल में खुसबूस न करणु घुरिजे, महफ़िल में खुलो ॻाल्हाइजे, ॿुधाए पोइ ईअं हिकिड़ो लतीफ़ो मूंखे यादि अचे थो, ज़ाल मुड़ुसु पाण में कावड़जी पिया, नाराज़ थी विया त पोइ मुड़ुसु वरी राति जो पर्ची लिखी ज़ाल खे ॾींहुं त सुबुह जो 7 वॻे मूंखे उथारिजांइ। पोइ वरी जॾहिं सुबुह थियो ऐं 8 थी विया, अचानक मुड़ुसु जी अखि खोली ॾिठईं पई त यार मूंखे उथारण वारी आई कोन, अलाए छो छा थियो। पोइ ज़ाल खां पुछा कई, पोइ ज़ाल वरी ॻाल्हायोसीं, हुन बि ॻाल्हाइण में पुछा कई त मां जो तोखे चयो त 7 बजे उथारियां, चई तव्हां कीअं चयो, चई मां पर्ची लिखी जो ॾिनी, चई तव्हां विहाणे हेठि ॾिसो पर्ची लिखियलु अथव ऐं पई अथव त 7 थी विया आहिनि, उथो हाणे। जहिड़े नमूने सां तव्हां चयो अहिड़े नमूने सां मां बि लिखी करे पर्ची। सो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे। सो अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ॾाढियूं दिलचस्प हूंदियूं आहिनि, मज़ेदार हूंदियूं आहिनि। तव्हांखे ॻाल्हि हाणे सम्झ में आई आहे लॻे थो, सम्झ में अची, पर माण्हू इमेजिन करे त हिकिड़ो बेख़बर माण्हू सुतो पियो, हुनखे कीअं ख़बर पवंदी पर्ची में लिखियल 7 थियल उथो हाणे। त हुनजो पर्ची हुनखे लिखी ॾिनी अथव 7 बजे मूंखे उथारिजांइ, त ज़ाहिर आहे त हुन चयो त हाणे जवाबी कार्रवाई इहा ई आहे त मां बि 15 खां 7 थी विया आहिनि, हाणे तव्हां उथो। 8 वॻे हमरा उथियो। इहो बि न करणु घुरिजे, ईअं सफ़ा एॾी कावड़ न करणु घुरिजे, कॾहिं कॾहिं मामला मसइला जेकी आहिनि ईअं बि थी वेंदा आहिनि। ख़ैर इहा असांजी गुफ़्तगू कचेरी मस्ती मज़ाक हलंदी रहंदी, हलंदासीं मौज महिमाननि जी तरफ़ तव्हांखे मिलाईंदा हलूं। हा बिल्कुलु बिल्कुलु, ऐं तरतीब प्रोग्राम जी महिमाननि सां ई हूंदी आहे, सुठा महिमान असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि। असांजी इहा ॾाढी ख़ुशनसीबी आहे जो असां पंहिंजे प्रोग्राम में सुठनि महिमाननि सां गुफ़्तगू करे उन्हनि मां लाभ पिराईंदा आहियूं। अॼु जेका महिमान शख़्सियत आहे पाण आर्ट लवर आहिनि, आर्टिस्टनि सां तमामु घणो प्यार कंदा आहिनि। दुबई में ख़ासि तौर ते असांजा जॾहिं सिंधी आर्टिस्ट पहुचंदा आहिनि, बिल्कुलु बिल्कुलु, उन्हनि जो इस्तक़बाल, उन्हनि जी आजियां, उन्हनि जी रहाइश, उन्हनि जी मानी टिकी, उन्हनि खे जेतिरो प्यारु मिलंदो आहे उन शख़्सियत वटां, उहो मतिलबु साह में सांढण जहिड़ो आहे। सो अॼु असांजे प्रोग्राम में शामिल आहे। अॼु असां उहे सारूणियूं बि सारींदासीं त आर्टिस्ट हुते कीअं पहुचंदा आहिनि, तव्हांजो प्यारु आर्टिस्टनि सां कीअं आहे। बिल्कुलु भलीकार चऊं था साईं इमदाद बलोच साहिब खे। अस्सलाम वालेकुम साईं। फिल्मी अदबी शख़्सियत बि आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु साईं, कीअं आहियो साईं? ठीकु आहियो साईं? अल्हम्दुलिल्लाह, दुआ आहे तव्हां। वॾी महिरबानी, लख थोरा। अॼु तव्हां सां कचहरी कंदे असांखे ॾाढो मज़ो ईंदो इंशाअल्लाह, ऐं तव्हांखे सुठा कलाम ॿुधाइण जे लाइ असां हिकिड़ो सुठो फ़नकार बि घुरायो आहे। सो नंढड़े उमिरि जो आहे, नंढी उमिरि जो आहे, नंढे क़द जो फ़नकार आहे, मासूम आहे, ऐं नालो बि हिनजो मासूम जलाल आहे। सो छा ख़्यालु आहे साईं? मासूम जलाल खे भलीकार चऊं था। वाह वाह, बाबा बिस्मिल्लाह, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? मज़े में? जी जी, माशाल्लाह। तव्हां सां गॾु तव्हांजो वालिद साहिबु आहे? माशाल्लाह साईं, तव्हांखे भलीकार चऊं था, वॾी महिरबानी, ऐं पूरो तव्हांजो सथु आहे उन सभिनी दोस्तनि खे भलीकार भली करे आयो साईं। लख थोरा, वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। मासूम फ़नकार बि आहे, मासूम जलाल बि आहे, ॿई कम आहिनि। सो इन्हनि खे ॿुधण सां वरी अञा वधीक मज़ो ईंदो। बिल्कुलु, हिन सां गुफ़्तगू कंदासीं, पंहिंजा सवालात बाद में कंदासीं, पर हिन वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। सो ब्रेक में पाण मासूम माण्हू वठूं था, मोटी अचूं था। वञो केॾांहुं न असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध।
वेलकम बैक नाज़रीन, एक तो ॿीहर भली कार्तिक आहे तव्हांखे सिंध टीवी जो प्रोग्राम सलाम सिंध में ऐं असांजा हिकु नए सलाम साहब ईअं पिया चओ सलाम सिंध में ऐं असांखे नए महिमान हा सलाम साहब खे बि चवंदा सलाम साहब बि आया आहिनि साहब खे बि असां सलाम कंदासीं नए महिमान खे बि मिलाईंदासीं नयो महिमान कहिड़ो असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदो आहे हफ़्ते में हिकिड़ो भेरो ज़रूरु हुन सां मुलाक़ात थींदी आहे अॼु बि असां सां गॾु आहे गुफ़्तगू कंदो सियासी माहौल ते ख़ासि तौर ते हुन सां कचहरी कंदा आहियूं पीपल्स पार्टी जो अॻवान आहे नईम अवान साहिब आहे हुनखे भलीकार चऊं था अस्सलाम वालेकुम साईं कीअं आहियो ठीकु आहियो साईं दुआ खपे तव्हां तबियत ठीकु आहे फर्स्ट क्लास आज ते सिंधी ते सिखो न असां हा बुढ़े साहब जो सिंध में रहणो आहे न सिंध सिखी वञो मां डेटर ते अॼु फसी वेंदो आहियां बाक़ी न सही था काफ़ी इम्प्रूवमेंट थी वियो सही था चओ ॾाढो लीडर ईअं ई हूंदो हा आहे अक्सर दोस्त आहिनि न मज़ाक कंदा आहिनि बोला नहीं भाई हाणे तूं अॻिते जेको आहे अॻिते ॻाल्हाइणो आहे न उचे डेटर ते जेको आहे न बिल्कुलु बिल्कुलु उहो बसि आस्ते आस्ते इंशाल्लाह ताला इम्प्रूवमेंट अचे थी ऐं मज़ीद इम्प्रूवमेंट ईंदी इहो सुठो आहे पर इहे जेके लफ़्ज़ आहिनि असांखे ते नंढे लाइ सेखारिया वेंदा आहिनि ॾेॾर आहिनि या मुंहुं आहे चंड आहे पर जेकॾहिं किरड़ी आहे इहे अल्फाज़ हिननि खां कोन निकिरी सघंदा असां त नंढे लाइ पढ़ूं था किरड़ी चई वेंदा आहियूं हा किलड़ी चई वेंदो किरड़ी ठीकु आहे काफ़ी बहितर आहे मतिलबु इलाही मुश्किल दाल में प्रॉब्लम आहे दाल जो आहे न जी जी दाल ऐं ॾुखियो असां जेको ॾेड़ आहे लूणु वण आहे इहे जेके असांजे कुझु वर्ड्स आहिनि असां इन्हनि ते बि इलाही मार खाधी आहे नंढे लाइ स्कूलनि में पर असांखे उन्हनि टीचर्स खे सलाम था कयूं जन असांखे इन्हनि लफ़्ज़नि में महिनत कई असांखे सेखारिया आहिनि लफ़्ज़ अच्छा असां वटि जेकी दीवान कम्युनिटी आहे उचार कढी सघूं था जेका सिंध में या इंडिया में जेका रहे थी दीवान कम्युनिटी उहे बि वरी ॾे माड़ी न चई सघंदा आहिनि ॾे माड़ी हा उहे चवंदा आहिनि गोरा गारियां थी हा असांजे जेके टीचर हुआ न टीचर असांखे चयो अगरि कामयाबी तव्हां खपो था न तव्हांखे कामयाबी चयो त कामयाबु थी वञो अली बे पे ते यकीन रखिणो आहे तव्हांखे ऐं अली बे पे छा आहे अलीफ सां आसिफ ज़रदारी अलीफ से आसवा भुट्टो बे से बख्तावर भुट्टो बे से बेनज़ीर भुट्टो बे से बिलावल भुट्टो पे से पाकिस्तान पीपल्स पार्टी अली बे पे ते यकीन आहे त असां कामयाबी सही बिल्कुलु हाणे हिकिड़ो सुठो कलाम ॿुधायूं तव्हांखे जी बिल्कुलु प्रोग्राम इमदाद साहिब ॻाए साईं कचहरी पहुता कयूं कलाम जेके इजाज़त हुजे त ॿुधूं सो मासूम जलाल खे ॿुधूं था पहिरियां वाह वाह कजो वाह
त पर नंढी उमिरि में एतिरो कॉन्फिडेंस, एतिरा पावर्स ऐं हिन जे जेके पंहिंजे पढ़ण जो जेको पंहिंजे सिंगिंग करण जो जेको तरीक़ो आहे उहो बि बहितर आहे, पर अञा बि हिन जे गले ते हिन जी सिंगिंग ते वर्क जो काफ़ी कम आहे, पर ज़ाहिर आहे उहो पाण बि नंढो आहे, पर हुन एतिरी एज में एतिरो सुठो ॻाए ॿुधायो असांखे, हुन पंहिंजो फुल कॉन्फिडेंस वाज़े कयो आहे, त इहा बि ॾाढी वॾी ॻाल्हि हूंदी आहे, सुठी ॻाल्हि हूंदी आहे। नईं मामाट साहिब असांखे जॉइन करे वेठा आहिनि, इमदाद बलोच साहिब बि असां सां गॾु आहिनि, हिन सां बि गुफ़्तगू रहंदी, पर मां हा बिल्कुलु सोचां पई इमदाद साहिब खां असां स्टार्ट कयूं त कीअं कंदा आहियो, कहिड़े तरीक़े सां? साईं तव्हांजी महिमान नवाज़ी वॾी मशहूरु आहे, असांजी परे परे ख़बरूं पवंदियूं जी, कीअं कंदा आहियो इहो सभु कुझु, मतिलबु एॾी वॾी दिलि, एॾो वॾो माना हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम दोस्तनि जे लाइ? असल में मूंखे ॿाहिरि जो कयो 42 साल थी विया आहिनि, 42 इयर्स। जॾहिं असां हुते आउं दुबई में वियुसि त हुते पहिरियों ॾिठो त असांजा जेके सिंध जा फ़नकार वग़ैरह हिते उनखे को मौक़ो कोन पियो मिले। सही सही। पोइ असां 3-4 दोस्त मिली करे हिकिड़ी तंज़ीम ठाही उन वक़्तु, सदाईं गॾु सिंधी जे नाले। सर ये 42 इयर्स ओल्ड जी ॻाल्हि आहे? इहा आहे 80s, मिड 80s जी ॻाल्हि। मिड 80s आहे, ओके। छा नालो हुयो सभु? सदाईं गॾु सिंधी। सदाईं गॾु सिंधी। उन तहत असां सालाना प्रोग्राम कंदा हुआसीं ऐं उन ते असां शाह लतीफ़ अवार्ड ॾियण जो बि हिकिड़ो सिलसिलो जारी कयो ऐं सुठा सुठा फ़नकार घुरायासीं ऐं उन में अवार्ड जेके ॾिना असां साईं मोहम्मद इब्राहिम जोयो, उस्ताद बुखारी, मदर सिद्दीकी, जी ज़रीना, ॿिया ईअं काफ़ी असां जेके महिमान उनखे घुराए बाक़ाइदे उते बाक़ाइदे तक़रीब मुनक़द कई, म्यूज़िकल इवनिंग ऐं उन में मुमताज़ लाशारी, असरमद सिंधी ऐं इहे सभु जेके आहिनि से उनखे असां घुरायो ऐं यादगार प्रोग्राम आहिनि सभु लेजेंड्स उन में। हा, उहे अञा मूं वटि हिन में वीडियो कैसेट्स में हूंदा त उनखे ट्रांसफर कोन कयो, अॼुकल्ह त वीडियो कैसेट कोन थो हले, पर उन में हूंदो, उन विच में उन में वरी के कॉम्पिटिशन बि थींदा हुआ। समूरो मवाद मोहम्मद कासिम माका है कम जो आहे जी, समूरो मवाद मोहम्मद कासिम माका है कम जो आहे। बिल्कुलु। साईं जेकॾहिं प्रोग्राम ॿुधंदो हूंदो त राब्तो तव्हां सां कंदो, इहे नायाब शयूं असांखे ॾियो। सो इहो सिलसिलो हलंदो रहियो, पर पोइ वरी विच में यूएई गवर्नमेंट कुझु पाबंदियूं हणी छॾियूं त को ईअं इंडिविजुअल या कंहिं बि कम्यूनिटी जी एसोसिएशन ईअं न हुजणु खपे। अच्छा। या पोइ वरी रजिस्टर करायो उन। अच्छा अच्छा। पोइ इन विच में वरी जेके दोस्त हुआ कुझु हेॾे होॾे थी विया, वरी कॾहिं तव्हांखे ख़बर हूंदी आहे को इख़्तिलाफ़ात बि थी वेंदा आहिनि, पोइ वरी 3-4 साल जेका आहे तंज़ीम ख़ामोश थी वई, गैरफ़ाल रही। हा, पोइ वरी असांजो हिकिड़ो दोस्त आहे डॉक्टर क़ादिर सरकी, उहो असां मिली करे ठाही महरान कल्चरल एसोसिएशन। अच्छा अच्छा। पोइ उन जे तहत असांजा जेके आहिनि से उहे वरी प्रोग्राम शुरू थिया ऐं सालाना जेको आहे सो म्यूज़िकल इवनिंग वग़ैरह, ऐं हिकिड़ो एज़ाज़ असांखे हासिलु आहे त सिंध खां पहिरियों दफ़ो सिंधी मुशाइरो जेको आहे असां दुबई में करायो। इन खां पहिरियों मूंखे ख़बर न आहे इंडिया में ख़ैर थींदा हूंदा, सही सही, पर सिंध खां ॿाहिरि किथे को सिंधी मुशाइरे जो को मिसाल कोन्हे सवाइ हिन जो, त असां दुबई में जेको आहे उहो सिंधी मुशाइरो करायो ऐं उहो ॾाढो कामयाबु वियो। सभिनी शाइरनि खे घुराए उन्हनि जी टिकट वग़ैरह, हा काफ़ी शाइर उहो सभु कुझु हुयो ऐं उन में काफ़ी महिनत करणी पए थी। सिंधी बिज़नेसमैन तमामु घटि आहे हुते जो असांखे हुते सपोर्ट करे इन्हनि इवेंट्स खे, छो त वॾो ख़र्चु अचे थो, माण्हुनि खे घुरायो, उन्हनि खे रहायो, गवर्नमेंट फीस आहिनि ऐं सभु कुझु आहे, ऐं नॉर्मली असां टिकट ते न कंदा आहियूं, असां इन्विटेशन ते कंदा आहियूं। सही सही। सो इहो सिलसिलो उन खां सवाइ ॿियो मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तौर ते मुंहिंजो जेको आहे मुंहिंजे घर में अमूमन जेके आहिनि महफ़िलूं थींदियूं रहियूं आहिनि। सही। जेके बि सिंधी अदीब शाइर सहाफ़ी सो हिकिड़ी उहो थी वेंदी आहे, उन में 2-3 मुशाइरा कराया जंहिंमें चंद्र केसवाणी उन मुशाइरो करायो, उहो आयो त पोइ वरी 2-3 शाइर लोकल ॿिया हेॾा न गॾु कया त मुंहिंजे घर ते बाक़ाइदा मुशाइरो थियो। वरी रुख़साना प्रीत उनजो करायो, अदल सोमरो आयो उनजो करायो, का हिकु अधु महफ़िल मौसीक़ी वग़ैरह थी वई, हिकु उर्दू मुशाइरो बि थी वियो, सरवत ज़हरा जेका हुते असांजो आहे दोस्त आगा पीर, उनजी वाइफ आहे, उहा उर्दू शाइरा आहे तमामु सुठी, उनजो बि मुशाइरो थी वियो। ऐं ॿियो सहाफ़ी दोस्त अदीब जेके बि ईंदा आहिनि ज़रूरु उन्हनि खे ख़बर आहे, उहो कॉल थी वेंदी आहे, मुलाक़ात थींदी आहे, पोइ हिकु अधु जेका तकलीफ़ जी उते रहो पिया तव्हां, पंहिंजो घर आहे। हाणे हिकिड़े साल खां मां जेको आहे सो हिते आहियां, उनजो रीज़न ॿुधायां, पर मुंहिंजो पुटु अञा हुते आहे ऐं रहाइश हुते आहे। रहाइश त मुंहिंजे 2-3 आहिनि, हिते बि कराची बि आहे, त ॻोठ मोरो में ॻोठ आहे, ओॾाई बि आहे, मोरो तालको आहे असांजो ॻोठ आहे, होत ख़ान बहराणी। सही सही। ऐं उते बि असां वटि ॻोठ में बि बहराणी। बहराणी बलोची ॻाल्हाईंदा आहियो न?
मां चयो न त अॼु वरी बलोच खे शुरू थिया न अरसो थी वियो आहे बलोच कॾहिं आयासीं सिंध में, हाणे असांजी जेको आहे सही सही सो सिंधी ज़ुबान आहे। सही सही ॾाढो सुठो। अच्छा कराची में तव्हांखे पाकिस्तान में साल थियो आहे त उनजी वजह कोरोना जी वजह हा सां? न उनजो साल खां घटि थियो आहे, पर असल में असां जेकी फैक्ट्री में डायरेक्टर आहियां, तेल ऐं गे जी इंडस्ट्री आहे। अच्छा को हिकु सवाल तेल गे ते बि जेकॾहिं तव्हां उहो कंदो त उन ते बि मुंहिंजी एक्सपर्टाइज़ आहे, तव्हांखे ॿुधाईंदुसि मुंहिंजो मसलो आहे, मुंहिंजो कमु आहे किचन जो कमु आहे, मां पुछंदसि इन ते बि अचां। सो उन असांजी फैक्ट्री खे ॿियो दफ़ो बाहि लॻी, पोइ उहा वरी रिकंस्ट्रक्ट थी रहिया इन विच में, ऐं वरी हिकिड़े ॾुखे मुल्क में हली वियुसि जंहिं ते माण्हू ताजुब कंदा आहिनि, सीरिया में। अच्छा अच्छा सो उते 8 ॾह मुमकिन ॻाल्हि आहे, उते त मतिलबु वॾी इन्वेस्टिगेशन, उनजे बैंक जा अकाउंट्स हे हो वॾी सभु शइ, जीअं मोराको वञणु इलाही मुश्किल आहे। मोराको में त नामुमकिन आहे, छो मोराको खां पोइ जेको अॻिते जेको कंट्री लॻे पियो उन तां माण्हू पंधु माना हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क हली वेंदा, त मोराको त वञण ई कोन ॾींदा आहिनि। पर तव्हां जे मुल्क जो नालो वरितो उते बि इलाही मुश्किल आहे। वञण में मुश्किल कोन्हे को, पर उते जेका हालात हुआ, जेका जंग पई हले, माण्हू जेको बि ॿुधंदो त ताजुब कंदो तव्हां सीरिया विया आहियो। असल में थियो छा, जो असांजी फैक्ट्री खे बाहि लॻी त पोइ वरी असांजो हिकिड़ो वॾो कस्टमर हो, उन मूंखे रिक्वेस्ट कई त तूं असां सां हल, असां उते फैक्ट्री लॻाइणु चाहियूं था, तूं असांजी मदद कर। सही। पोइ मूं बि हुनखे चयो त भई हीअ त मुश्किल कमु आहे, उते सीरिया हालात, हुन चयो न हाणे ठीकु आहिनि। पोइ आउं पहिरीं वञी उते हिकिड़ो हफ़्तो रही हालात जो जाइज़ो वठी आयुसि, पोइ वरी हुन सां मूं एग्रीमेंट कयो। पोइ उहो एग्रीमेंट फ़िलहालु मूं साल जो कयो हुन सां, ऐं हुन सां शर्त हुई त 6 महीननि खां पोइ ऐं मोकल ते वेंदुसि। पोइ वरी 6 महीने वारी न 6 महीननि जी मोकल ते आयुसि त कोविड अची वियो, त हिन कोविड जे करे जिते किथे इहो कमु बंदि थियो, ऑनलाइन हुननि सां आउं अॼु बि आहियां, हुननि जी हेल्प करियां पियो, हुननि जो कमकार करियां पियो। हाणे दुबई में कॉन्सर्ट वग़ैरह त बंदि थी विया हूंदा में बि? जी, जॾहिं खां कोविड आहे त हाणे कोन्हे उते। वैक्सीन बि अची वई आहे। हा, पर उन वैक्सीन टाइम लॻंदो, सॼियूं सरगर्मियूं सेट करण में टाइम लॻंदो। हा, वैक्सीन बि हाणे जल्दी करे रहिया आहिनि, छो जो हुनखे एक्सपो करिणो आहे, पुठियां साल थियणो हो न थियो। सो वैक्सीन थी वेंदी त पोइ शायदि जेको आहे सो सही सही। ऐं मां नईम साहब, अगर तेल की बात हुई वैसे तो ये आवाम का तेल निकालने के लिए फिर तेल महंगा कर रहे हैं, क्या चक्कर है? कल एक शर्मिला फारूकी का भी मैं एक न्यूज़ में देख रही थी, वो कहने लगी कि जिस तरीके से गर्दन तोड़ महंगाई हुई है, इन लोगों को तो जूतों के हार पहनाना चाहिए, ये करना चाहिए। तो वैसे तो ऐसे वर्ड्स नहीं यूज करना चाहिए, पर अगर उनको लगता है कि उनको ऐसे वर्ड्स यूज करना चाहिए। मेरे पास एक समरी आई तेल की, वो मतलब खुद ही बनवाई या पता नहीं क्या, आवाम की हिमायत हासिल करने के लिए फिर मुस्तरद कर दी, ये क्या सीन चल रहा है? अभी कल पता चला कि पेट्रोल भी महंगा हो गया और मस्जिद 16 रुपए। नहीं, वो मुस्तरद हो गया, वो खत्म हो गया, चलो शुक्र है बचत हो गई। पता नहीं क्या है, वो अवामी हिमायत हासिल करने की कोशिश है या क्या है। असल में बात ये है कि कौम तब्दीली का नारा जो है उस पर बड़ी इम्प्रेस थी कि तब्दीली आएगी, सुनामी आएगा। सुनामी बिल्कुल आया, लेकिन सुनामी का पानी दीगर जमातों से लोटों ने भरा, उस लोटों से फिर सुनामी आया। फिर बात ये है कि किसी भी पार्टी का या किसी पार्टी का जो मंशूर है, जैसे मैं तरीक़े इंसाफ का मैं मंशूर देख रहा था कि हम कर्जा उतार देंगे, हम लोग महंगाई ख़त्म कर देंगे, हम IMF का जो लेन देन है उसको हम क्लोज कर देंगे, फिर बेरोजगारी ख़त्म कर देंगे। अच्छा, जो उनका मंशूर था वो उलट हो गया। महंगाई ख़त्म कर देंगे। महंगाई अगर आप आज बात करूं तो जो महंगाई है वो आप देख लें क्या सूरत है। हम बेरोजगारी ख़त्म करेंगे। आज बेरोजगारी की सतह 1,19 लाख तक पहुंच गई है। तो बेरोजगार हम कर्जा खत्म करेंगे, कर्जा बजाय खत्म करेंगे, कर्जा बजाय खत्म करने के कर्जा और चढ़ा दिए। फिर बात ये है कि हम करप्शन खत्म करेंगे, हमारा मंशूर है। करप्शन उल्टा 4 जो है करप्शन ऊपर बढ़ गई है। तो दूसरी बात ये रही कि ये खुद कहते थे कि हमारे पास जो है वो माहिर माशियात 200 माहिर माशियात हमारे पास मौजूद हैं, और आज खुद इकरार जुर्म वज़ीर आज़म कर रहा है कि हमारी तैयारी नहीं थी। और एक पाकिस्तान का बड़ा सूबा जिसका वसीम अकरम प्लस जो है वो कहता है कि हम सीखने के लिए आए हैं। तो आप फिर बात ये कि जब सीखने के लिए कब जो लोग आते हैं तो फिर रिस्पेक्ट भी यही करें जो हालात बने हुए हैं। क्योंकि साईं से अगर बात करूं, क्योंकि ये बेहतर एडवाइस दे सकते हैं हुकूमत को कि तेल को कैसे कंट्रोल करो और ख़ास तौर पे जो गैस है वो कैसे कंट्रोल करो। देखो हमारे साथ बासियत मैं जो है वो सिंध में रहता हूँ, सिंध धरती माँ धरती का बेटा हूँ। जो हमारे साथ जो सिंध के साथ जो ये लोग जो रवैया रखा हुआ है, आज सिंध जो है आप रिड्यूस करके दे रहा है गैस इस वक्त 72% ये वायद सूबा सिंध है। लेकिन आज हमारे साथ अगर बात करूँ नाइंसाफ़ी के अंदाज़ा लगाएं, ये कानून लिखा हुआ है, कानून बना हुआ है कि जो भी आपके वसाइल जो सूबा निकालेगा सबसे पहले उसका हक होगा। सही बात है। आज हमें गैस बात ये है कि चलो सर्दियों में तो नहीं मिलती थी, इस दफा गर्मियों में नहीं मिली। और
خود بھی آپ صبح ناشتہ بناتی ہوں گی, صبح 5 بجے اٹھ کے بنا کے ناشتہ رکھتی ہوں گی تاکہ صبح کے ٹائم پر کام کر لو تب جا کے چائے پکتی. بناتی تو نہیں, کھانے کا انتظار کرتی ہیں لیکن ملتا نہیں. آپ کو بنانا پڑتا ہوگا. میں اکیلی ہوتی ہوں, مجھے کرنا پڑتا ہے اپنا سارا کام. آج سندھ صوبہ جو ہے گیس نکال کے دے رہا ہے, آج صورت علی کے میں گیس نہیں مل رہی, جو ہمارا ان کے ساتھ معاہدہ ہے. پانی ہمیں صوبے کے حساب سے جو پانی کے ہمیں وسائل چاہیے, ہمیں پانی نہیں دیتے معاہدے کے تحت. ہمیں جو بجلی چاہیے ہمیں بجلی معاہدے کے نہیں دیتے. پھر یہاں ڈاکے کیسے مارتے ہیں میں آپ کو بتاؤں کہ طریقہ واردات کیا ہے. اب صوبہ سندھ نے اگر آپ کو نہیں آنے دیا, صوبہ سندھ کے اندر تحریک انصاف کو ریجیکٹ کر دیا صوبہ سندھ کے مہمان نواز اور جو ہے وہ لوگوں نے, آپ کو غیرت مند لوگوں نے, تو اس کا یہ مقصد تو نہ کریں آپ کہ کبھی آتے ہو آپ ہمارے جزیروں پہ آ کے قبضہ کرتے ہو, پھر کبھی جو ہے وہ صدر پاکستان کی جو ہے وہ ریکمنڈیشن لے کر آ جاتے ہو, کبھی آتے ہو ہمارے جو بہترین اسپتال ہیں سندھ کے 4 بڑے اسپتال کو ہم سے چھیننے کی کوشش کرتے ہو, کبھی آپ آتے ہو, کبھی ہماری اسٹیل مل کے جو ملازمین اس کو بے روزگار کرتے ہو. کیا پاکستان کے اندر ایک اسٹیل مل ہی رہ گئی ہے؟ اسٹیل مل کے ملازمین آج بھی 30 دن ہو گئے ہیں بیچارے دھرنا دے کے بیٹھے ہوئے ہیں, ان کو بے روزگار کر دیے, ان کے وسائل, ان کے گھر چھین لیے, ان سے ان کی پینشنیں چھین لی. پھر یہاں آتے ہو ہماری ایک بہترین ایئر لائن, کبھی پوری دنیا کی ایئر لائنوں کو جس نے بنایا, آج ایئر لائن کے یونٹ اٹھاتے ہو, یہاں سے پی آئی اٹھا کے شفٹ کرنے کے چکر میں گھوم رہے ہو, یہاں سے اٹھایا ہم ایئر لائن یہاں سے لے کے چلے جاؤں, کتنے یونٹ یہاں سے اٹھا کے لے کے چلے جائیں. پھر بات یہ ہے کہ ٹف ٹائم کس کو کہتے ہیں؟ شیخ رشید صاحب جس کو چپڑاسی نہیں رکھتے تھے, آج وہ خود کہہ رہا ہے کہ وزیر اعلیٰ صوبہ سندھ کا اگر کوئی ٹف ٹائم دے رہا ہے تو صوبہ سندھ کا وزیر اعلیٰ ٹف ٹائم دے رہا ہے. اسی کو ٹف ٹائم بولتے ہیں اور کس کو ٹف ٹائم بولتے ہیں. پھر اگر بات کروں مہنگائی کی, اگر میں شرح کی بات کروں تو اس وقت جو ورلڈ بینک ہے وہ ورلڈ بینک کیا کہہ رہا ہے, پھر ایشین بینک کیا کہہ رہا ہے, اور ہماری حکومت کیا کہہ رہی ہے. اس وقت جو صورتحال ہے کہیں پر 18% مہنگائی ہے, کہیں 14% ہے, اور حکومت کہہ رہی ہے کہ 9% مہنگائی کی شرح بڑھی ہے. لیکن مہنگائی کی اگر میں بات کروں, مختلف جو سورسز کہتے ہیں اس وقت ادوات کی جو قیمتیں انہوں نے 2.5 سال کے اندر 550% بڑھائی ہے. جب یہ بجٹ دے رہے تھے نا, ارشاد خدا کی قسم باعث پاکستان پیپلز پارٹی کا اتنا سا کارکن, ہم نے ہر فورم پہ پروٹیسٹ کیا تھا. مجھے اب تک یاد ہے کہ ہم نے پریس کلب پہ پروٹیسٹ کیا اور ہم ہاتھ جوڑ رہے تھے کہ IMF کا جو آپ بجٹ لے کر آ رہے ہو یہ بجٹ کمر توڑ دے گا یہ عوام کی, خدا کے لیے یہ IMF کا بجٹ ایکسیپٹ نہ کرو. اور اس سے غلطی یہ ہوئی کہ 9 ماہ تک اسد عمر IMF کے پاس نہیں گیا. اس وجہ سے نہیں گیا کہ وزیر اعظم صاحب نے ایک بات کر لی تھی کہ IMF کے پاس میں جاؤں گا, میں خودکشی کروں گا, اور پھر انہوں نے وہاں ایکسیپٹ کیا کہ ہماری سب سے بڑی غلطی IMF کے پاس نہیں گئے. ارشاد قرضے ملکوں پہ چڑھتے ہیں, اترتے بھی ہیں. پوری دنیا کے اندر امریکہ اس وقت IMF کا قرض ہوئی ہے سر. امریکہ میں ایک بچہ $700 کا قرض ہوئی ہے اس وقت, قرضہ دینا ایک بچے نے سر. یورپ جو ہے IMF کا قرض ہوئی ہے, چائنا قرض ہوئی ہے, جاپان نے قرضہ دینا ہے. یہ قرضے چڑھتے ہیں, اور قرضے کیسے اترتے ہیں؟ ہم نے پاکستان پیپلز پارٹی حکومت نے 2013 کے اندر اپریل کے اندر جاتے جاتے اس ملک کو ایک تحفہ دیا تھا, سی پیک. وہ تحفہ تھا جو 2024 کے اندر ایشین ٹائگر بن کے اس ملک کا قرضہ بھی اتار دیتا, اور ہماری جو اکنومی تھی GDP ریٹ 11.4 پہ تھا. وہ سی پیک میں آپ کو بتاؤں وہ چینج اوور تھا پورے پاکستان کے لیے. لیکن کیا ہوا آج سی پیک کی صورتحال, جو ہم ایکسپیکٹ کر رہے تھے, جو ہم جس تیزی سے جا رہا تھا, آج شاید وہ تیزی نہ رہی ہو. لیکن بہرحال جب وہ تنقید کریں گے تو بہت ساری چیز پھر ہمارے چلیں اس پہ بات کرتے ہیں. نعیم صاحب ایک چھوٹا سا وقفہ لے لیتے ہیں, اس کے بعد کنٹینیو کرتے ہیں بات کو. آپ بھی جذباتی ہو گئے. لیکن اچھی بات ہے کہ واقعی میں یہ ساری دکھ کی باتیں کریں, جو ہے ہمارا بھی خون چلتا ہے جب ایسی باتیں ہوتی ہیں. واقعی میں یہ بات سچی ہے. خیر ناظرین, وقت تو ہے کہ ننڈے کمرشل بریک جو ہلندا سے بریک جی طرف موٹی چوں تھا ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध. मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध. वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भली कारती आहे सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध में. सभु खां पहिरियों तव्हां सभिनि खे मां ॿुधाईंदी हलां जेके बि असांजे प्रोग्राम में शामिल थियणु चाहिनि था, नंबर तव्हांजे पंहिंजी स्क्रीन ते आहे. प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ कॉल करे सघो था, ऐं असांजा जेके दिलि जी ॻाल्हि करे सघो था, पंहिंजी ॻाल्हियूं शेयर करे सघो था, मैसेज ॾेई सघो था. ऐं मां सम्झां थी अॼु नईम साहब खां असां इहा बि गुफ़्तगू कंदा रहंदासीं. अॼु वोटिंग हली रही आहे, वोटिंग जा छा आहिनि ख़बर पई आहे, वोट बि खपनि था, सेनेट जे हवाले सां हा बिल्कुलु बिल्कुलु. इमदाद दलो साहब तव्हां कुझु चओ पिया, जी ॿुधायो. इंतखाब थी रहियो आहे बिल्कुलु. मुंहिंजी सुबुह खां मुंहिंजी सिस्टर बि जेको आहे न बजट डुक में लॻी पई आहे. माशाल्लाह नईम साहब खे त ख़बर ई आहे.
दुआ पुटु मुंहिंजी भेण आहे त उनजी बि अॼुकल्ह घणी मसरूफ़ियात लॻी पई आहे वीचारी जी राति देरि सां ईंदी आहे तव्हां सुबुह मतलब जो वर्क जल्दी वगैरह हली कयो वेंदी था उन सां गॾु न आहे। मां पंहिंजो वर्क कयां पई न मां जेकॾहिं पंहिंजो तव्हां वर्क न- कयां पई उहो पंहिंजो वर्क करे पई जेकॾहिं तव्हां न बि कयो वर्क त पोइ हुन ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? पता है एडी गाल है नईम साहब अपनों की सपोर्ट होना कितनी वो होती है। जब मेरी इन लोगों की जब फर्स्ट टाइम इमरान खान साहब की जब इन्होंने वोटिंग की थी तो मैं इसके साथ थी। इसकी जो क्या कहते हैं ये जो इलेक्शन होते हैं कैंपेन में मैं इनके साथ ही मेरी पिक्चर्स रखी ये हुई PTI की हिमायती है सर। मैं हिमायती नहीं हूँ, मैं किसी भी टीम में नहीं हूँ, मैं अपनी बहन की बात कर रही हूँ कि भाई मैं अपनी बहन के साथ ही माशाल्लाह से आज वो MP है और उनका एक दौर चल भी रहा है। जाहिर सी बात है मैं जितनी शिकायतें यहाँ करती हूँ उतनी शिकायतें मैं घर पे भी करती बनानी हूँ। कलाम वगैरह ॿुधाईंदो या रुॻो कचहरी न कंदो? न न मां बिल्कुल कलाम ॿुधंदासीं उन खां पोइ वरी हिन टिकट जे बारे में सेनेट जे बारे में बि गुफ़्तगू कंदासीं। छो त वरी ॿुधण- लखनि अरबनि ऐं करोड़नि जी ॻाल्हियूं हली ॿुधण रहियूं वारा आहिनि। ॾिसण वारा चवनि था पाण बसि कनि त को हिकु कलाम अधु ॿुधो करोड़ एंटरटेनमेंट असांजे जो मथां प्रोग्राम उछलाए छॾनि असां बि कुझु हिकिड़ी कॉल आहे कॉल शामिल था कयूं उन खां पोइ सॉन्ग था ठीक है जी। ॿुधूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, छा हाल आहे दादा? बिल्कुलु ठीकु ठाक भेण, केरु पिया ॻाल्हायो? हिना थी ॻाल्हायां। हिना हिना फ्रॉम शिदातकोट जी। सही सही सही। कीअं आहियो भेण, ठीकु आहियो? हाणे त ॿई सोणा था लॻो न, होस्टिंग गॾु था कयो त तव्हां ॿिनि मां हिकिड़ो मिस आहे त प्रोग्राम में मज़ो न आहे। बसि मां त मिस न थींदो आहियां, मिस थींदी आहे। जेका गैर हाज़ुर रहंदी आहे। थैंक यू सो मच, ॾाढी ख़ुशी थी। ॿियो ॿुधायो तबियत कीअं? माशाल्लाह तव्हांजो ज़बरदस्त प्रोग्राम थो हले। मां त बाबा ॾाढी फैन आहियां तव्हांजी। Thank you. मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, महिमान आया असांजी खाला पई चवे तूं हिननि में ॾिठो छा तूं असांखे टाइम ॾियणु छॾे वई आहे। मां चयो बाबा 12 बजे खां पोइ ॻाल्हाईंदीमांव। मां मुंहिंजा भाइर मूंखे एॾो छितो करे छॾीनि की हाल त कराची हली पोइ है न माइट मिलाए ॾाढी ख़ुशी थी सही सही। तव्हां कराची अचो करे त असांजे प्रोग्राम में महिमान थी वियो पोइ इहे ॻाल्हियूं ॿुधायो। इंशाल्लाह ज़रूर ईंदा। मूंखे अल्लाह जो कसम आहे मूंखे इंतज़ार आहे। मुंहिंजी आपी बि ॾे आहे शारा फैसल ते रहंदी आहे। मां पुछां मुंहिंजी काफ़ी त कनि शो वेठा। अच्छा अच्छा अच्छा, छा हुन खां पुछो पिया? ऑफिस भी थी शारा फैसल पे न जापी जो घर है बचन भी शायद ये किथे वेठा है सिन टीवी वाला किथे वेठा असा तांगी दिलन में वेठा है। मुंहिंजो भाउ तव्हां वटि पहुची वियो आहे। तव्हांजो उहो सुञाणे पियो तव्हां को प्रोग्राम करे निकिरो पिया। मुंहिंजो भाउ कराची आयो हो चए पियो तुंहिंजी माइट रही हो माइट ॾिठो मां कराची। अच्छा 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 अच्छा, माना असां ॿाहिरि घुमूं था असांजे हितां जी नज़र आहे। वाह वाह। अंदर भी बाहर भी खत्म जी बस पासे में लिखी वेही न रहो। कुझु तव्हां बि गानो ॿुधायो बसि हेॾा अल्लाह जे ॾिने मां कुझु ॿुधायो। गानो मां ॿुधाईंदुसि, गानो बिल्कुल ॿुधाईंदुसि। बिल्कुल इरशाद का भी गानो ॿुधंदासीं। वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं तव्हांजी कॉल ईंदी आहे। मज़ीद सां जेके ॿिया फैन आहिनि जेके ॿिया सन कॉलर आहिनि उहे बि जल्दी जल्दी प्रोग्राम में कॉल करे शामिल थी सघनि था। गानो ॿुधणु घुरिजे ताकी असां बि पाण खे पंहिंजी सही सही सही। मासूम जलाल जो असां सां गॾु आहे जंहिं ॾींहुं कोई फनकार न हूंदो उन ॾींहुं मां तव्हांखे ॿुधाईंदुसि कलाम। जी मासूम। सजण तुझी सिकने मुझो सड़ी अलाए कॾहिं मुझे अंगण ते तोखे आड़ी दो ताला हो करे थी नादर साठा कर ये कुर्ब में हो छॾे घर पाणा वयारू वराणा छॾे घर पाणा वयारू वराणा अलाए कहिड़ी जूल में वो वञी ठिकाणा अलाए कहिड़ी जूल में वो वञी
वाह 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 छॾे घर बाणा वया रूह राणा बिल्कुल बिल्कुल सो ॾाढो माना कलाम में जेका छिक हुई न जेका सिक बि हिन में समायल हुई उहा वॾी ॻाल्हि जी बिल्कुल सो ॾाढो मज़ो अची वियो ॾाढो सुठो। अच्छा नईम साहब सॉन्ग पे जाने से पहले जो मैं आपसे गुफ्तगू कर रही थी कि सीनेट्स की टिकट्स बिक रही हैं, कहाँ तक आपको इन्फॉर्मेशन है, कहाँ तक आप समझ रहे हैं? हमने तो देखा था अभी जो एक इनकी वीडियो लीक हुई थी कि ये चलो 3 करोड़ या 2 करोड़ में जा रही है, अब तो पता चला अरबों में बात पहुंच गई है। वैसे आपको लेनी है क्या टिकट? मुझे लेनी नहीं है, लेकिन जिस तरीके से समझ रही है तरीके का। हाँ, मैंने सुना है कि अगर एक सेनेट की टिकट्स को 25 MP अगर वोट देंगे तो वो फिर आ सकते हैं, ऐसा कुछ है? सेनेट की जो अभी वीडियो वायरल हुई है, एक तो मसला ये कि खरीदने वाले भी खुद और बेचने वाले भी खुद। उस वीडियो का अगर आप ये देखें, और जो वीडियो जिसकी वायरल हुई इतने अरसे के बाद क्यों वायरल हुई, उस वक्त नहीं हुई थी? ये भी एक सवाली निशान है। और सवाली निशान तो यूं है, इसको उनको पता है कि बात ये है कि इन 2.5 सालों में डिलीवर कुछ नहीं हुआ, और उनके अपने जो MP वज़ीर आज़म साहब ने पहले कह दिया था एक किताब में कि वीडियो मौजूद है, वो असल में बात इशारा दे दिया वो था। यू टर्न लेने में देर नहीं करते। अभी वो कह रहे थे कि वीडियो अगर मेरे पास होती तो मैं वीडियो लाजमी सी बात है कोर्ट में प्रेजेंट करता। सही सही। और 2018 की जो उनकी एक जो है कंटेनर में खड़े होकर बता रहे हैं कि वीडियो मौजूद है वीडियो। तो ये तो सब लोग वो हैं जिनको इनको पता था, और फिर भी इनको वजारतें भी दी, उनको रखा भी, उनको MP भी बनाया,
اور آج صورتحال بات یہ خرید و فروخت کی جو منڈی ہے وہ انہی کے, میں نے کہا نا وہ ویڈیو کے اندر اگر آپ یہ دیکھیں بیچنے والے بھی خود, خریدنے والے بھی خود جس کی ویڈیو وائرل اس نے کہا جی بات یہ ہے کہ یہ اسد کیسر جو ہے یہ اس کے لیے خرید و فروخت کی جا رہی تھی, اور یہ جو گھر تھا یہ گھر پرویز کھٹک کا تھا, اور پرویز کھٹک اس کو کون تھا, وزیر اعلیٰ جو ہے وہ KPK کا وزیر اعلیٰ تھا. تو اس وقت خرید و فروخت کی جو منڈی گرم ہے وہ گرم انہی لوگوں نے خود کی ہوئی ہے. اس کی وجہ یہ ہے کہ میں آپ کو ایک بات بتاؤں کہ 2.5 سالوں کے اندر جو ان کے اپنے MP ہیں بڑے ناغا ہیں, ان سے ناراض ہیں, اور ابھی بھی یہ دیکھیں کہ 2 سیٹوں پر کراچی کی ایک بلوچستان کی سیٹ کے اوپر انہوں نے ٹکٹ دے کے بلوچستان کی سیٹ کو جو ہے وہ چینج بھی کیا. اب جن کو یہ کراچی سے منتخب کرنے جا رہے ہیں ان کا خود MN نے ایک عدد جو ہے وہ ان کے خلاف بیان کل جاری کیا, اور ان کے MP انہوں نے کہا جی فیصل واڈا کو ہم ووٹ نہیں دیں گے. وجہ یہ ہے کہ آلریڈی وہ MN موجود ہے, اور ان کو پتہ ہے کہ کچھ دن بعد اس کا جو ہے وہ کیس چل رہا ہے ڈیول نیشنلٹی کا, اس کا فیصلہ آ جائے گا ڈیول نیشنلٹی کا. آج 2 سال سے جو ہے وہ کیس زیر سماعت ہے کورٹ میں, اور پچھلی ہیئرنگ میں 50,000 روپے کا فائن بھی ہوا فیصل واڈا کو, کہ اسے پوچھا گیا کہ بتاؤ کہ ڈیول نیشنلٹی کے بارے میں, تو کسی نے جواب ہی جمع نہیں کرایا. اب ایسے آدمی کو وہ سینٹ میں لے جانے کے چکر میں, دوسرا یہ ہے کہ میں آپ کے سے پوری قوم کو ایک میسج دوں گا, بات یہ ہے کہ قانون سازی جو ہوتی ہے نا, قانون سازی وہ سینٹ کے اندر ہوتی ہے. صحیح 2 منٹ کے لیے ہم فرض کر لیتے ہیں کہ تحریک انصاف سینٹ میں اکثریت لے جاتی ہے. اکثریت لے جانے کے ساتھ بات یہ کہ اپوزیشن کے جو سینیٹر ہیں جب تک قانون سازی یہ نہیں کر سکتے جب تک یہ نہیں ملیں گے. تو قومی اسمبلی کے اندر آج مزاج جو ہے وہ اس قسم کا مزاج ہے کہ جب وزیر اعظم جب آتا ہے, پہلے تو آتا نہیں ہے قومی اسمبلی میں, کیونکہ یہ خود پارلیمنٹ پہ لانتیں بھیجتے تھے. کسی دور میں کھڑے ہو کے پارلیمنٹ میں لانت بھیجتا ہوں, اور پارلیمنٹ کے درمیان مطلب ایسا بھی دور دیکھا لوگوں نے کہ پارلیمنٹ کے باہر جو ہے لوگوں کے نیکر ٹنگے ہوئے تھے, لوگوں کی شرٹیں ٹنگی ہوئی تھی. سپریم کورٹ کے باہر جس طریقے سے انہوں نے جو کچھ کیا, جس طریقے سے لوگوں کی وہاں دھوتیاں ٹانگی ہوئی تھی, انہوں نے وہاں دھورے تھے کپڑے. تو صورتحال یہ ہے کہ سینٹ کے اندر جانے کے بعد یہ کیا کریں گے, سینٹ میں جانے کے بعد بھی انہوں نے وہی کرنا ہے جو قومی اسمبلی میں کر رہے ہیں. تو اس وقت بات یہ ہے کہ وزیر اعظم کا جو بیسیکلی موٹو ہے وہ اس سے ہٹ چکے ہیں. ان کا مقصد یہ تھا کہ ان کا پروفائل, ان کی جو ایجنڈا تھا کہ ہم مہنگائی ختم کریں گے, ہم کرپشن ختم کریں گے, ہم جو ہے بے روزگاری ختم کریں گے. آج وہ جو انہوں نے کہا مہنگائی بھی بڑھا دی, کرپشن بھی بڑھا دی, بے روزگاری بھی بڑھا دی. تو ان کا بیسیکلی دوسرا وزیر اعظم جب حلف لیتا ہے نا تو ارشاد حلف کی پاسداری کرتا ہے. حلف یہ نہیں لیتا ہے کہ میں کسی کو چھوڑوں گا نہیں, وہ کہتا ہے جی میں غریبوں کو ادوات اچھی بہترین دوں گا, سستی دوں گا, میں پارلیمنٹ کی بالادستی کی بات کروں گا, رول آف لا کی بات کروں گا, آئین کی بات کروں گا, اس ملک کو بہترین منصوبے دوں گا. یہ حلف ہوتا ہے وزیر اعظم کا. آج صورتحال یہ وزیر اعظم آج 2.5 سال ہو گئے, سارے وزیر اعظم بات کی کہ حلف اس بات کی حلف لیتے ہیں. یہاں 2.5 سال ہو گئے, صبح اٹھتا ہے میں نارو نہیں دوں گا. وہ بھائی تمہارے اختیارات, تمہارے پہ اختیارات ہی نہیں, تم تو ایک انڈے چینی کو نہیں کنٹرول کر پائے. تم انڈے جو ہے انڈا مرغی برابر کر دیا اس ملک کے اندر, انڈے کے ریٹ بھی ہوئی, مرغی کے ریٹ بھی یہی. تمہیں اتنے اختیارات نہیں ہے کہ تم انڈے کے ریٹ ان 2.5 سالوں میں کم کر سکو. تو بات یہ کہ اس مہنگائی کی جو اس وقت پوری پاکستان کے اندر جیسے انہوں نے مسلط کی ہوئی ہے صرف مس مینجمنٹ کی وجہ سے, اور کوئی نہیں. مس مینجمنٹ کی وجہ سے پورے پاکستان کی لائٹ بند کر دیتے ہیں, مس مینجمنٹ کی وجہ سے گیس نہیں آ رہا, مس مینجمنٹ کی وجہ سے آج جو صورتحال ہے بات یہ کہ اپوزیشن اور حکومت گتم گتا ہوئی پڑی ہے. تو صورتحال یہ ہے کہ عوام کو کیا میسج دے رہی ہے, یہ ویڈیو وائرل کرنے کا کیا میسج تھا. پہلے انہوں نے جتنے وزیر تھے ان کو گندا کرایا, پھر بات یہ کہ ایسا بھی ہوا کہ اللہ معاف کرے کہ ایک بوٹ اٹھا کے لے گا ٹیبل پہ جا کے رکھ دیا. ان کو بھی جو ہے اب ان کے بھی اسٹیٹمنٹ آ رہے ہیں ہماری ISPR کے کہ بھائی ہمیں سیاست سے دور رکھو, لیکن یہ کبھی بوٹ ان کو اٹھا کے لے جاتے ہیں, کبھی اپنے پینافلیک چھپاتے ہیں, ایک جگہ ہمارا وزیر اعظم کی فوٹو ہوتی ہے, ایک جگہ باجوہ صاحب کی فوٹو لگا دیتے ہیں. یہ تعصب جو دینے کی کوشش کر رہے ہیں کہ بھائی ہمارے پیچھے ادارے, ہم مضبوط ہیں. صورتحال یہ کہ 18 ماہ کا بچہ چلنا شروع کرتا ہے, دوڑتا ہے. یہاں 2.5 سال ہو گئے, یہ گوگ سے نہیں اتر رہے, یہ گوگ سے اترنے کے لیے تیار نہیں ہے. اچھا امداد صاحب تاں بھی گڈ آयो, ماشاءاللہ تاں دبئی میں بھی رہیا آयो, تو ہی تو پاکستان میں تو پنجو یہ روڑ پٹण ہلے تو پرائم منسٹر کے بارے میں بین ملکن میں چھا امیج ہے اسے پرائم منسٹر جو ہوں تو پانا پڑھوں تھا اخباروں یا یہ رپورٹوں ڈسوں تھا, تہاں تو وری گیدرنگس میں ونو تھا, بین مانوں سے ملو تھا, بین ملکن جا مانوں تہاں سے ملن تھا, تو پنहिंजे मुल्क जे बारे में ख़ासि तौर ते PM साहिब जे बारे में छा रायो आहे उन्हनि जो? इनिशियली जेका ॻाल्हि थी त माण्हू जो रायो चङो हो, पर हाणे हींअर त तव्हां ॿियनि ॻाल्हियुनि मां पाण तव्हां अंदाज़ो बि करे अंदाज़ो त लॻे थो असांजी दुनिया में हाणे पर मां सम्झां थो त किथे ईअं न त पंहिंजो पाण था गिला वेठा कयूं, ॿाहिरीं गिला जे बारे में थोरी ॼाण वासु करणु पइजाई. ॿाहिरि माण्हू वेही गिला न कंदा, पर तव्हां जेके इंटरनेशनल इदारा आहिनि, मिसाल जेके हिन जी परफॉर्मेंस ते हाणे आयो आहे, तंहिंखां सवाइ तव्हांजो कंट्री जो पासपोर्ट जेको आहे सो तव्हांजो मुंहिंजो ख़्याल आहे तव्हां खां हेठि के 4 मुल्क आहिनि वञी बचा आहिनि, बाक़ी तव्हांजो पासपोर्ट उते आहे. इन मां त अंदाज़ो क्लियर लॻाए सघिजो त मुंहिंजे चवण जे या तव्हांजे चवण जी पंहिंजी इज़त जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त असांजी रेस केतिरी आहे.
माना साए पासपोर्ट जी केतिरी वैल्यू आहे बिल्कुलु ॾिसो सो वॾा मसला आहिनि पासपोर्ट जी आहे तव्हां हाणे जस्टिस में ॾिसो त जस्टिस जे सिलसिले में जेको आहे सो असांजो मुल्क अलाए किथे वञी पहुतो आहे 121 ते अलाए छा ऐं जेके दुनिया जा इंसाफ़ जे सिलसिले में जेके पहिरियां 20 मुल्क आहिनि उहे मुस्लमान मुल्क न आहिनि सही सही अच्छा सर मां तव्हांजी ॻाल्हि ताईं कंटिन्यू कंदसि पर वक़्तु हिकिड़े ब्रेक जो थी वियो आहे पंहिंजे ब्रेक ते हलंदासीं नाज़रीन वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो हलंदासीं ब्रेक जे तरफ़ ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार कंदसि तव्हांखे सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं असां जेके असांजा मौजूद महिमान पिस सां गॾु आहिनि असांजी गुफ़्तगू जारी हले पई इमदाद बलोच साहिब सां जेके असांजी ॻाल्हि अधूरी रहिजी उहा कंटिन्यू कंदसि पर असांजा कुझु ॿिया बि असांजा हुया असां उन्हनि जा बसि असां उन्हनि खे चयोसीं असां सां गॾु आहिनि पर मां अॼु उन जा नाला बि पंहिंजे प्रोग्राम में शामिल थी कंदी हलां असां सां गॾु वेठा बि आहिनि असांजी टीम जो हिसो आहिनि बल्कि असांजे हिन वक़्तु शो जो हिसो आहिनि मंसूर सोलंकी मेहड़ खां आहिनि असां सां गॾु ऐं कामरान अली कराची खां लाल मोहम्मद कराची खां इहे इन म्यूज़िक में जेके इहो चइजो आहे त हिकिड़ी बि शइ न हुजे हा त मतिलबु उन में उहो चार चंड या साज़ न लॻी सघिया इहे असांजा ज़ाहिरी ॻाल्हि आहे मौजूद महिमान आहिनि त असां उन्हनि खे रिस्पेक्ट ॾियणु असांजो फ़र्ज़ु आहे मां सोचियो त उन्हनि जा नाला मां शामिल कंदी हलां थैंक यू सो मच वंस अगेन तव्हां असांखे जॉइन कयो ॾाढी ख़ुशी तव्हां सभिनि सां मिली ऐं जेकी असांजी इमदाद बलोच साहिब सां जेकी असांजी गुफ़्तगू हले पई उहा असां उतां ई कंटिन्यू कंदासीं सही सही हुन सां पाण कचहरी पिया कईसीं ख़ासि तौर ते मुल्की सूरत हाल पंहिंजी जेका ॿिए हंधि जेके राय आहिनि ॿिए हंधि माण्हू छा था सम्झनि ॿार बि हींअर असांजो जेको इम्प्रेशन आहे तमामु ख़राबु थी चुको आहे ऐं उहो तमामु इंटरनेशनल मीडिया में पंहिंजे मीडिया में तव्हांखे मालूम थिए थो सही 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 त असां किथे पहुता आहियूं सही असांजी माशी हालत असांजी सफ़ारती तालुकात इहो त पंहिंजी जॻह ते आहे सही 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 पाण वरी पंहिंजी कचहरी ते अचूं भला हीउ सभु कुझु जहान जेको तव्हां जोड़ियो आहे उते सभु सिंधी गॾु करे आर्टिस्ट फनकार शाइर गॾु कया अथव पाण आर्ट सां तव्हांजो प्यारु आहे त इन सॼी जेको आहे सो कचहरीअ में माना रली मिली करे कॾहिं पाण का शाइरी को गीत को गज़ल लिखियो अथव शाइराणो शौक़ु या ॻाइण जो शौक़ु थियो आहे या न थियो आहे न त सोबत जो असरु थींदो आहे माहौल जो असरु थींदो आहे असल में स्कूल जे ज़माने में आउं सिंधी शाइरी कंदो हुअसि पोइ वरी शाइरी खां शौक़ु हुयो पोइ वरी आउं डिबेट वग़ैरह में हिसा वठणु शुरू कया ऐं पोइ वरी आउं जॾहिं दुबई वियुसि त आउं ब्रिज खेॾणु शुरू कई अच्छा अच्छा त आउं हिकु ज़माने में शारजा ब्रिज एसोसिएशन जो चैंपियन रहियुसि अच्छा अच्छा ऐं थोरी घणी मैजिक बि शौक़िया माना जादूगर बि आहियो न ज़बरदस्त शौक़िया पर इहो जादू सिखण बि हिकिड़ो आर्ट अथव इहे हर माण्हू इहो त कुर्ब कयो हिन खे त गुम कयो मां त गुम कोन थियण वारी आहियां हा ॿुधाए छॾियां अच्छा इमदाद साहिब तव्हां मूंखे इहो बि ॿुधाईंदा हलो तव्हां जॾहिं तव्हां उते आर्टिस्टनि खे घुराईंदा आहियो रिहाइश खां अलावा उन्हनि जी आउटिंग वग़ैरह कयो था डिज़र राइट वग़ैरह ते वठी वञूं था या उतां जो गुलाबिन विलेज आहे बिल्कुलु उन्हनि खे डेज़र्ट सफ़ारी वठी वेंदा आहियूं क्रूज़ ते वठी वेंदा आहियूं ऐं हुते मॉल्स वग़ैरह आहिनि उते उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां न टीम जी आहे ॿुधायो न मेहरान कल्चरल एसोसिएशन ऐं हक़ीक़त आहे त हुनजो रूह रवा आहे डॉक्टर कादिर सरकी ऐं आउं उन सां गॾु आहे हिकु ॿ दोस्त ॿिया गॾु आहिनि पर हाणे वरी इतफ़ाक़ इहो बि थियो आहे त डॉक्टर कादिर सरकी बि शिफ्ट थी वियो आहे यूके ऐं हेॾा कोविड अची वियो आहे पर हाणे हू हुनजो बिज़नेस आहे हिते दुबई में पंहिंजे ॿारनि जी एजुकेशन जे सिलसिले में मगर हुननि जो तालुक़ु आहे दुबई सां मुंहिंजो बि तालुक़ु आहे उते असल में हुनजो पंहिंजो बिज़नेस आहे हुनजो डॉक्टर कादिर सरकी जो तंहिंजे करे हू उते ॿार वग़ैरह ते शिफ्ट करे वियो आहे पर अचे थो पर हाणे असां इंतज़ारु करे रहिया आहियूं कोविड वारा हालात ख़तमु थियनि त वरी हिननि सरगर्मियुनि खे वरी शुरू कयो पर असां बि न घुराइजो छो त असां ईंदा आहियूं त वरी मोटंदा त कोन हिते ई था रहूं इहा ॻाल्हि आहे सर जेकॾहिं मां त दुबई में थी आई आहियां इलाही काफ़ी टाइम रही बि आहियां उते त मां उतां जी जेकॾहिं खूबियुनि जी ॻाल्हि कंदी आहियां उते साफ़ सफ़ाई जेकी आहे तव्हां स्मोकिंग होटल में नथा करे सघो पंहिंजे घरनि जे ॿाहिरि एतिरी तव्हांखे नीट एंड क्लीन हर शइ मिलंदी ऐं मज़ीद सभिनी पढ़ियल लिखियल सुठा सुधरियल जेकी जॻहनि ते आहे पर दुबई नेबरिंग कंट्रीज़ में जेको आहे दुबई हिकिड़ो मतिलबु मिसाल आहे उते सर इवेंट्स घणा थींदा आहिनि दुबई शहर में ॿियनि मुल्कनि में इवेंट्स न थींदा आहिनि मे बी जेको आउटिंग या घुमण जे हिसाब सां चइजे बैंकॉक बि इलाही ख़ूबसूरत शहर आहे घुमण जे हवाले सां इवेंट त घणा थींदा आहिनि ॿिए पासे बि थींदा आहिनि पर दुबई जो हिकिड़ो इहो आहे त असांजो जेको पंहिंजो
सब कॉन्टिनेंट जो कल्चर बि हुते काफ़ी अची वियो आहे इंडियन पाकिस्तानी असांजा पंहिंजा वण जी काठी आहे हुते हा ऐं असांजा पंहिंजा जेके इंडियन पाकिस्तानी फंक्शन थींदा आहिनि उहे वधीक अट्रैक्ट कंदा आहिनि पर हू त हाणे इंटरनेशनल इवेंट बि थियनि पिया ऐं उते मतिलबु हिकिड़ो इस्लामी मुल्क बि चइजे त उते तव्हांजी मर्ज़ी तव्हां पर्दो बि करे सघो था ऐं तव्हांखे जीअं कंफर्टेबल लॻे तव्हां घुमी फिरी बि सघो था ऐं उते सुठी ॻाल्हि मूंखे इहा लॻंदी आहे उते स्नेचिंग न आहे उते तव्हांखे लॉ एंड ऑर्डर आहे लॉ एंड ऑर्डर का शइ तव्हांजी गुम कोन थी सघंदी कोई तव्हांखे ब्लैकमेल नथो करे सघे बिना इजाज़त तव्हांखे कोई टच नथो करे सघे मतिलबु मां सम्झां थी त मर्दनि खां वधीक उते औरतूं सेफ आहिनि अहिड़े हिसाब सां मां जेके मूंखे तव्हां यकीन करियो न करियो हींअर दुबई जेको आहे सो 100% न त 99% CCTV सां कवर्ड आहे सॼो जी 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 बिल्कुलु 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 हर शइ ऐं मां असां जॾहिं उते गाॾी क्रॉस कयूं पिया त उते सिग्नल ते मूंखे उन्हनि चयो तव्हां वटि का अहिड़ी का शइ वग़ैरह का गन वन त कोन्हे असां छो गन रखंदा छो की हितां गाॾी क्रॉस थींदी सॼी गाॾी सिटी स्किन थी वेंदी हिन जो त छा रखियल आहे केतिरा माण्हू आहिनि हिननि खे छा पातल आहे सॼियूं शयूं नज़र अच्छा नईम साहब रूल्स की बात हो रही है तो हम अपने मुल्क में फॉलो नहीं करते दूसरे ममालिक में जाते हैं तो शहबाज शरीफ साहब भी देखते हैं कि वो सड़क पार करते हुए दौड़ता रहता है तो ये वीडियोस वहाँ की वायरल हो जाती है वहाँ पर इतना प्रोटोकॉल नहीं है इतनी वो सरगर्मी नहीं है जहाँ पर होना चाहिए यहाँ पर तो ये सारा सिलसिला यहाँ पर क्यों नहीं हो सकता असल में रियासत की रेट जो होती है ना रियासत की रेट होना बड़ा लाजमी जब रियासत की रेट नहीं होती है तो वहाँ फिर ऐसे ही होता है फिर यहाँ इदारे खुद मुख्तियार नहीं है इदारों को जिस तरीके से पॉलिटिकल इंजीनियरिंग के लिए इस्तेमाल किया जाता है और पॉलिटिकल इंजीनियरिंग के लिए जैसे यूज़ किया जाता है मैं समझता ये हूँ कि जब तक आप इदारों को जो है वो मजबूत नहीं करते हो जब तक इदारे मजबूत नहीं होते खुद मुख्तियार नहीं होते तो फिर सूरत हाल ऐसी होती है मुल्क के अंदर फिर कुछ जिम्मेदारी हमारी बासियत कौम भी हम अपनी जिम्मेदारियाँ खुद नहीं उठाते मैं तनकीद बराए तनकीद नहीं करूँगा हर चीज़ में ये नहीं कहूँगा कि वफाकी हुकूमत या मैं सूबाई हुकूमत या फिर किसी और की बात करूँगा बासियत मुसलमान बासियत क्योंकि हमारे सरकार दो आलम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इरशाद नबी है कि सफाई जो है निफ़्स समान है जब सफाई निफ़्स समान है ये हमें अपनाना है लेकिन सफाई के साथ ये हमारी जिम्मेदारी है यह इन चीज़ों को हम खुद भी अपनाएं लेकिन होता है ये बैरून मुल्क में जाके तो हम रेट एक्सेप्ट करते हैं सही सही यहाँ से हम जाते हैं यहाँ से वहाँ उतरते हैं तो वहाँ कुछ और कानून फिर यहाँ कुछ और कानून जब तक आप कानून साजी ठीक नहीं करेंगे जब तक इदारों को महफूज नहीं बनाएंगे जब तक आप सजाएं नहीं सुनाएंगे तो फिर ऐसी सूरत हाल होगी हमारे शो में एक हमारे गेस्ट आए थे उन्होंने कहा था बड़ी अच्छी बात मुझे उनकी लगी मेरे दिमाग में ही सेव हो गई कि यहाँ से जब हमारा पाकिस्तानी कोई बंदा दुबई एयरलाइन से दुबई सीधा वहाँ सीधा उतरता है और सीधा हो जाता है और यहाँ पे वो रूल्स जो है वो फॉलो नहीं हो पाते हैं कानून जी सुप्रीमेसी आहे न साॻिया माण्हू आहिनि असांजा हितां उते तव्हां ॾिसो त कहिड़ो बिहेवियर आहे जीअं लहनि था हिते एयरपोर्ट ते सर तव्हांखे कंफर्टेबल वधीक किथे लॻंदो आहे दुबई में या हिते पाकिस्तान दुबई में हिते त मां बेज़ार थी मां तव्हांखे कंहिं वक़्तु वीडियो क्लिप मोकिलियां तव्हां कंहिं ॾिठी हूंदी त शेख मोहम्मद जेको प्राइम मिनिस्टर आहे यूए जो ऐं दुबई जो रूलर आहे उहो पाण सिग्नल ते बीठो आहे जेसिताईं सिग्नल नथो खुले हू नथो वञे असां वटि तव्हां प्रोटोकॉल ॾिसो सिग्नल बंदि थी वेंदा ट्रैफिक बंदि थी वेंदा तो उते कानून जी सुप्रीमेसी आहे उहे पाण अमल कनि था तंहिंजे करे फॉलो करता और नईम साहब ये बड़ी अच्छी बात है कि वहाँ के जो बादशाह है वो खुद ही रोड पे खुद इंतजार कर रहे होते हैं कि सिग्नल बंद होगा तो हम वॉकिंग लाइन से वहाँ से हम क्रॉस करेंगे लोग उनको देखकर फिर वो खुद भी फॉलो करते कि हमारे प्राइम मिनिस्टर देखे इस तरीके से वो खुद रोड पे चल रहे हैं और हमें भी उनको फॉलो करना चाहिए अब बात करते हैं इलेक्शन पे जी इंतखाबात भी हो रहे हैं बहुत सारे आज जो 2 सीटों पे जो बात चल रही है आज 2 सीटों के जो इलेक्शन हो रहा है उसमें पीपल्स पार्टी का क्या रद्द अमल है एक सीट 43 की और एक सीट 88 की है अब ये 88 की सीट ज़िला मलीर के अंदर है ज़िला मलीर कराची का सबसे बड़ा ज़िला है और ज़िले के अंदर मैं अगर बात करूं पाकिस्तान पीपल्स पार्टी के MN MPs की तादाद ज़्यादा है और ज़िला मलीर के अंदर अगर ये पुरानी सीट 88 की मलीर में और लोगों का भी बहुत सारा वहाँ पे रद्द अमल है ये देख लिएगा जरा हाँ रद्द अमल देखिए ना रद्द अमल तो होता है अपनी जगह पे लाजमी सी बात है बात ये है कि जब आप वोट मांगने के लिए जाते हो सबसे पहले आपसे पूछा जाता है कि आपने प्रोग्रेस किया है आपकी प्रोग्रेस अगर अच्छी होगी तो आपको लोग वोट देंगे क्योंकि सीट 88 की ये मुर्तज़ा बलोच शहीद के पास थी मुर्तज़ा बलोच जो है वो कोरोना के दरमियान अवाम के दरमियान वो जो कमेटियां बनाई थी उन कमेटियों में आना जाना और उम्र का भी तकाजा फिर वो कोरोना की जैसी वबा उसको अटैच किया और बात ये कि वो हमारे दरमियान मौजूद नहीं है पार्टी की आदत ने फैसला किया है कि इसके लिए बेहतरीन जो है वो उम्मीदवार कौन होना चाहिए एक तो बात ये है कि वो शहीद भी है फिर सेकंड बात ये रही कि उसकी
جو ماضی کے اندر جو اس نے ملیر ضلع کے لیے خاص طور پہ 88 جو پی ایس ہے اس سراؤنڈنگ کے اوپر جتنا اس نے کام کیا ڈیلیور کیا ہے تو کام کی بنیاد پر ووٹ ڈلے گا, کیونکہ بات یہ ووٹ جو ہے وہ امانت ہے ریاست کی. اب امانت کی ریاست کی اگر امانت ہے تو اس کو ہم نے استعمال کرنا ہے. کل آپ سے اس کے سوال ہوگا, اگر آج اگر نہیں نکلیں گے آپ ضمیر اگر اپنا جو ہے وہ آپ جا کے اپنی پسند کا جو ہے وہ کینڈیڈیٹ نہیں کریں گے, یا پھر آپ یہ سوچیں گے کہ بات یہ ہے کہ تحریک انصاف نے ڈیلیور نہیں کیا, پی ٹی آئی نے جو ہے وہ تحریک ایم کے ایم نے ڈیلیور نہیں کیا, یا پیپلز پارٹی نے ڈیلیور نہیں کیا, آپ نے خود فیصلہ کرنا ہے. اگر وہاں کام کی بنیاد پر اگر پیپلز پارٹی نے کوئی ڈیلیور کیا ہے تو وہاں ضرور پاکستان پیپلز پارٹی کو ہمارا جو کینڈیڈیٹ ہے یوسف بلوچ وہ وہاں سے لازمی طور پہ ون کرے گا. اور میں آپ کو بتاؤں کہ آج کیونکہ آپ کی ریفرنس سے آپ کے توجہ سے میں الیکشن کمیشن بھی درخواست کروں گا, 10:35 تک کچھ پولنگ اسٹیشن پہ ابھی تک وہاں پولنگ اسٹارٹ نہیں ہوئی, اور اس کے لیے ہم ریٹ بھی قائم کریں گے اور ہم پٹیشن بھی داخل کریں گے الیکشن کمیشن کے کہ کیوں اس کو سلو کیا جا رہا ہے. کیا 2018 کے الیکشن جس طریقے سے آر ڈی سسٹم بند کیا گیا, کیا آر او کا رزلٹ روکا گیا, دوبارہ وہی دہرانے کی کوشش کی جا رہی ہے. خدایا میرا خیال ہے یہ سلوک جو ہے نا بند کیا جائے. جو طریقہ کار ہے آئینی طریقہ کار ہے, 9 بجے صبح کھلے گا, 6 بجے تک ٹائمنگ ہے, وہ ٹائمنگ پیپلز پارٹی کے جو لوگ ہیں وہاں ہمارے پولنگ ایجنٹ وہاں موجود ہیں. کافی شکایات وہاں سے آ رہی ہیں کہ پولنگ جو ہے وہ بہت ہی سست لیزی پن سے وہاں جو ہے وہ سٹارٹ ہوئی ہے. لیکن بات یہ کہ ہم نے آپ نے فیصلہ کرنا ہے, کام کی بنیاد پر ووٹ ڈلے گا. بات یہ کہ جیت کا نشان جب ہم تیر کا نشان کہتے ہیں تو سب سے پہلے ہم کام کو بھی دیکھتے ہیں کہ آیا ہم نے کام کیا نہیں کیا ہے. انشاءاللہ وہاں ہلکے کی, کیونکہ اس وقت جو ہمارا ٹاکرا ہے وہ تحریک انصاف کے ساتھ ہے اور ایم کے ایم کے ساتھ ہے, اور 2 جماعتیں ہم آمنے سامنے, 3 جماعتیں ہم آمنے سامنے, باقی 20 کینڈیڈیٹ وہاں الیکشن اسٹیم پر لڑ رہے ہیں. اب 20 کینڈیڈیٹ کے اندر جو ہے وہ دیکھتے ہیں کہ شام کو اس کی بات یہ کہ رزلٹ کس کو نکلے گا. لیکن ہم پر امید اس لیے بھی ہیں, اس کی وجہ ہے کہ سندھ میں پاکستان پیپلز پارٹی نے کام کیا. اس کی زندہ مثال دوں کہ ابھی ایک الیکشن ہوا تھا ضمنی الیکشن آپ کا جو ہے وہ تھر کے اندر, تھر پارکر کے اندر 221 پہ ہے 21 تاریخ الحمدللہ نہیں ابھی ہوا تھا عمر کوٹ کے اندر, ابھی اسلام کوٹ کے اندر ابھی الیکشن ہونے. یہ جو ابھی ہم نے 60% مارجن کے ساتھ ایک جی ڈی اے کا پینل بنا ہوا ہے, 9 رکنی جماعتیں ایک جگہ اکٹھی کی ہیں, اور اس کے مقابل ہمارا ایک وہ علی لڑکا جو ہے نوجوان وہ لڑ رہا تھا 9 جماعتیں پی ڈی اے اپنے جی ڈی اے کی. اور کون ہے کینڈیڈیٹ دوسرا, سابقہ وزیر اعلیٰ ارباب رحیم, اور ارباب رحیم کو 60% مارجن سے ہم نے وہاں شکست دی ہے. تو بات یہ ہے کہ یہ وہ شکست دی ہے جس کی کام کی بنیاد پہ شکست ہوئی ہے. تو عوام سمجھتی ہے کہ کس کو ووٹ دینا ہے, عوام کو سمجھ آ گئی پاکستان میں 60% جو ہے وہ دیہی علاقے ہیں, 40% شہری علاقے ہیں. اب کہیں چوری ہو جائے نا تو عوام کو پہلے پتہ لگتا ہے, پولیس کو بعد میں پتہ لگتا ہے. یہ جو شور شرابہ کر رہے ہیں نا کہ گولے گنڈے والا, انڈے والا, بھوسی ٹکڑے والوں کے اکاؤنٹوں سے, یہ میڈیا ٹرائل پاکستان پیپلز پارٹی کا 73 سال سے ہوتا رہا ہے. ہم اس کی فکر نہیں کرتے. کام کی بنیاد پر ووٹ ڈالے گا اور انشاءاللہ تعالی جب فتح ملے گی. کیا سمجھتے ہیں کہ سیاست آج کل کے دور میں تھوڑی سی مطلب مشکل نہیں ہو گئی پہلے سے؟ پہلے آسان تھی, اب مشکل ہے یا اب آسان ہے؟ دیکھیں سیاست میڈیا آزاد اور سوشل میڈیا کا خاص طور پر وہ سارا سسٹم ایک مطلب پل پل کی رپورٹ آ جاتی ہے کہ بھائی یہ ہوا, یہاں پر دھاندلی ہوئی, یہاں پر نہیں ہوا. بڑا ٹف ٹائم دیا کیا جھوٹ پر آ جاتا ہے سامنے. لیکن سیاست عبادت کا نام ہے. سیاست میں جو لوگ آتے ہیں 4 قسم کے, میں ہمیشہ بات کرتا ہوں. ایک وہ جو نظریات کی سیاست کرتا ہے, ایک وہ ضروریات کی سیاست کرتا ہے, ایک وہ سارا دن سیلفیاں لیتا ہے, اور چوتھا شیلٹر لیتا ہے کسی جماعت میں جا کے. کرمنل ہوتا ہے, ٹیررسٹ ہوتا ہے, وہ کہتا ہے کہ جھنڈا آ جائے اوپر اور میں سیاست اپنی جو ہے نا اسٹارٹ کر دوں. تو پاکستان پیپلز پارٹی کی اگر میں بات کروں پورے پاکستان کے اندر, آپ کسی 1 to 5 والے کو روکے, اس کو پوچھے ووٹ کس کو دے گا, وہ کہے گا یہ ایم کے ایم والے کو. آپ پراڈو گاڑی والے کو روکے, کس کو دے گا, تحریک انصاف کو. آپ ویگو گاڑی والے کو روکیں, وہ آپ کو بتائے گا کہ ہم نے نون لیگ کو ووٹ دینا ہے. کسی چنچی والے کو روکیں, کسی رکشے والے کو روکیں, سائیکل والے سے کو روکیں, تو وہ کہے گا آپ جو ہے پاکستان پیپلز پارٹی کو ووٹ دیں گے. پاکستان پیپلز پارٹی جو ہے وہ جن کی جماعت ہے وہ غریب غربا اس پاکستان کے اندر جو لوگ موجود ہیں وہ پسند کرتے ہیں پاکستان پیپلز پارٹی کو. اور اللہ کا شکر ہے کہ میں آپ کو بتاؤں 3 صوبوں میں تحریک انصاف کامیاب ہوئی ہے. صوبہ سندھ کے اندر میں نے پہلے بھی کہا کہ غیرت مند اور مہمان نواز لوگوں نے ان کو نہیں آنے دیا. اب نہیں آنے دیا تو منصوبے اور فیصلے جس طریقے سے کیے جا رہے ہیں, ہماری سٹیل مل کے لوگوں کو بے روزگار کیا جا رہا ہے, اس پر ہم ٹف ٹائم بھی دیں گے اور انشاءاللہ تعالی لڑیں گے بھی. یہ جنگ جو ہے وہ عوام کی جنگ ہے, سندھ کی زمین کی جنگ ہے, اور لڑیں گے انشاءاللہ تعالی. ہم بھی بڑے مہمان نواز ہیں. معصوم جلال آیا ہے ہمارا چھوٹا مہمان ہمارے پروگرام میں. سو معصوم جلال کی آواز میں ایک اچھا سا سانگ سنواتے ہیں آپ کو. سیاست اور یہ ساری باتیں بھی ہوتی رہیں گی, مکس چلے گی, ایک ردم ٹوٹ جاتا ہے سر, ایک دم گرما گرمی ہو رہی ہوتی ہے تو بیچ میں گانا آئے گا. یہ اسی وجہ سے ہم نے میوزک کا بندوبست ٹھنڈا کرنے کے لیے. جی معصوم کلام ہوتا ہے بابا.
ला 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 जी लतीफ हो शाला बिठो सही ला 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 लतीफ जी लतीफ आ भलिया भला परी अज लथा जी जंजाल जो मिलण हुन बाल सो परी पे आईयो हो लतीफ आ इश्क इश्क सबको करे पर इश्क भी करे को कबे कुसके की लकी देखो सुरबी दी जैसो हो लतीफ कबे कुसके की लकी देखो सुरबी दी जैसो तालिब मौला बड़ दुखी तू तो आशिक इश्क सदो जको मोहब्बत दर में सोचिया रहता जान में हो ला 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 जी लतीफ आ लतीफ साईं कलाम मुझो मालिक तू
ईसाई जो वक़्तु थियो आहे नंढड़ी ईसाई वठूं था मोटी अचूं था मौज़ महिमान सां कचहरी सुसु जारी आहे तव्हां असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक नाज़रीन एक दफ़ो ॿीहर भली कार्तिका तव्हांखे सिंध टीवी जो प्रोग्राम सलाम सिंध में असांजी गुफ्तगू जारी आहे कुझु बल्कि सियासत खां थोरो हटी करे बि ॻाल्हायूं पंहिंजी ज़ाती ज़िंदगी बारे में टाइम तमामु घटि आहे सवालात कुझु घणा डॉक्टर साहब आहिनि तेल ऐं गिह जे बारे में पाण कचहरी जे तव्हां शुरू में ॿुधायो तेल ऐं गिह जे लाइ माण्हुनि जो जेको पहिरीं तसवुरु हुयो के चवंदा आहिनि कोलेस्ट्रोल वग़ैरह इहो सिस्टम कोलेस्ट्रोल वग़ैरह हाणे मिसाल तव्हांखे लिखियल मिलंदो नो कोलेस्ट्रोल इहे गिमिक्स आहिनि मां इहो ॿुधाइण पियो चाहियो त कंहिं बि वेजिटेबल प्रोडक्ट में जेके तेल ही अचनि था इन में कोलेस्ट्रोल हूंदो ई कोन्हे माण्हुनि खे ताज़ो ॾियण जे लाइ अच्छा त नो कोलेस्ट्रोल हूंदो ई कोन्हे पहिरियों हा हूंदो ई कोन्हे वेजिटेबल प्रोडक्ट में कोन्हे कोलेस्ट्रोल जेको आहे तव्हांजे गिह मखण में हूंदो आहे पर हाणे में इहो डॉक्टरनि चयो आहे त तव्हां तेल गिह असली गिह ऐं मखण खाओ थोरो खाओ छो त अॼुकल्ह माण्हू एतिरी महिनत कोन थो करे पर उहे खाओ ही रिफाइंड ऑयल वग़ैरह न खाओ ऐं असांजो हाणे जेका रिसर्च आहे रिफाइंड ऑयल जेकॾहिं तव्हां हिते तव्हांखे खाइणो आहे त सरें जो तेल खाओ ऐं उहो बि जेको घाणे जो पीड़ियल हुजे बाक़ी ॿियनि में तव्हां ॾिसो त हिन में जेके रिफाइंड थियनि था इहे जेके तव्हांखे शुगर ऐं इन चए थो ब्लड प्रेशर वग़ैरह इन जा रीज़न इहे आहिनि त जेके प्रोडक्ट अचनि था पैक्ड प्रोडक्ट ॿिया बि पर मां तेल ते ॻाल्हाईंदुसि त इन में हाणे तेल जेको कचो तेल अचे थो तव्हांखे ख़बर आहे त उनखे छा कंदा आहिनि उनखे पाणी में विझी उन में कास्टिक सोडा विझंदा आहिनि मशीन में पोइ उनखे वॉश कंदा आहिनि उन में उहो जेको ॿिया मैटर आहिनि जेको मतिलबु फैट वग़ैरह उहो निकिरी वेंदी पर पोइ जेतिरो बि उन में कढनि कास्टिक सोडा कुझु त रहिजी वेंदो मां हिकिड़े केमिकल ॿियूं ॻाल्हियूं आहिनि ॿियूं निकल कैटलिस्ट आहे ॿियूं ॻाल्हियूं त उहो थोरो थोरो जेको आहे उहो टॉलरेबल लिखंदा आहिनि पर उहो तव्हां खाईंदा वञो अंदरि जमा थिए थो उहो हूअं असां थोरी माना जेकॾहिं ॼाण तव्हांखे ज़रूरु हूंदी असांखे ॾींदा वञो त गिहु चङो आहे सिहत जे लाइ या तेल चङो आहे छा वापराइणो हींअर जेको आहे हींअर जेका नई रिसर्च आहे नई रिसर्च आहे त गिह मखण इज़ द बेस्ट मगर तव्हां उनखे मतिलबु घटि तादाद में खाओ या उनखे जेको आहे तव्हां वर्कआउट करियो आहे तंहिंखां पोइ जेको आहे मानियुनि में गोड़ में असां जेको सियारे में कजे ॾिसो त मानी वञी कयूं था तेल ॼमे नथो घी ॼमी थो वञे जल्दी तेल जो इहो आहे त खाधे खे थोरो गरम कई जल्दी गरम थो थी वञे घी खे काफ़ी देर ते उन बोड़ खे तव्हां गरम कंदा रहंदो असली घी जी ॻाल्हि था करियो या तव्हां हुन मां नेचुरली बाज़ारनि खाधनि में जेको घी ऐं तेल इस्तेमाल घी कहिड़ो हिकिड़ो त वेजिटेबल ऑयल वेजिटेबल घी डालडा वग़ैरह इस्तेमालु थिए थो उहो त ॼमी वेंदो डेफिनेटली उहो ई चवां थो न उहो उनखे हाइड्रोजनेट कंदा आहिनि उहो न खाइणु खपे उहो जे खाओ त असली गिह या असली मखण खाओ न हुजे डॉक्टर इमदाद साहिब मां इहो त चवां त असली गिहु पाण खे न आहे हिते शहरनि में त पोइ पाण जेका मार्केट में गिहु वठूं या तेल वठूं जेको बाज़ार में मिले थो तेल वठो तेल बहितर आहे तेल बहितर आहे पर जेकॾहिं सरें जो तेल तव्हांखे असली मिली वञे त उहो बहितर आहे सही तंहिंखां सवाइ ओलिव ऑयल तमामु सुठो आहे पर उहो तमामु महांगो आहे उहो तव्हांजे ऐं हर ऑयल जी बि जेका तव्हांखे मां ॿुधायां जीअं ओलिव ऑयल आहे चवनि था तमामु सुठो आहे मगर ओलिव ऑयल जंहिं वक़्तु पचायो था गरम कयो था त उनजी साॻी प्रॉपर्टीज़ थी हुन मां फ़र्क़ु पवंदो तंहिं करे ओलिव ऑयल जेको आहे सो हिन में ड्रेसिंग वग़ैरह में या इन में जेको आहे सो सुठो लॻंदो पर बहितर इहो आहे त सरें जो तेल इस्तेमालु करियो जेकॾहिं तेल इस्तेमालु हा घणनि माण्हुनि खे वरी शहर में रहंदा उन्हनि खे सरें जो वास नथो वणे त उहो चवंदा मूड हिन में कीअं बचंदो इहो त हाणे असां बीमारियूं पाण वरितियूं आहिनि मिसाल जे तौर ते गुड़ ऐं चीनी जी ॻाल्हि खंड जी ॻाल्हि करियो त खंड घणा माण्हू चवंदा आहिनि डायबिटिक त गुड़ इस्तेमालु कयो गुड़ ऐं खंड जी मिठास में को फ़र्क़ु कोन्हे मगर जेके केमिकल खंड में आहिनि उहे खोड़ बीमारियूं थियनि उन्हनि खां गुड़ बहितर पर गुड़ में बि वरी तव्हां वञी ॾिसो त माण्हू बाज़ार में वेंदो न ॻोल्हे अच्छो गुड़ वठण जी कोशिशि कंदो जंहिंमें इहो ब्लीच ऐं इहे कास्टिक ऐं इहे उन में बि जेको ओरिजिनल गुड़ आहे जंहिंमें इहे तेल बि ईअं तेल खे रिफाइन कनि था उनमें अहिड़ा केमिकल अचनि था उनखे बहितर आहे त जेको आहे सो उन तेल खे अवॉइड कजे सरें जो खाइजे या मखण ऐं असली गिह खाओ थोरो खाओ सही छो त तव्हां एक्सरसाइज़ या जेको पहिरीं महिनत हूंदी उहा कोन थी थिए हाणे कार में माण्हू वञी दरवाज़े हाणे त असली गिहु जेकॾहिं माना घणो लॻी वञे त माण्हू बीमार थो थी वञे या खीर पाण ॻोठु वञूं था छो त शहर में आहियूं न अॼुकल्ह ॻोठु वञूं था मिटु माइटु जेकॾहिं 2 गिलास पीआरे थो या 1.5 गिलास तबियत ख़राब थी वञे आदत कोन रही आहे न असां नंढे इलाइक़े में असां गिह मखण इस्तेमालु कयो आहे मूंखे अॼु बि खीर ऐं मखण
ॾाढो वणंदो सही सही मखण मूंखे पहिरीं विच ते उहो जेको आयो त मखण ऐं बीमारियूं था कनि या उहो कोलेस्ट्रोल थो करे त चांवरनि में लिकाए मथां चांवर विझी ज़बरदस्ती खाईंदो सही 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 पर ॻाल्हि इहा आहे त हाणे असली मखण ऐं मिर्च साईं इहो माना असां आहियूं मिर्चनि जा पलियल त पोइ असांखे साईं इहे माना मखण मसलो था कनि यूरोप ॾिसो न वापसि पियो अचे पर कॾहिं कॾहिं पुसरी खाइण घुरिजे सही सही बुसरी हाणे खाइण जी ॻाल्हि खे छॾियो हाणे मोकिलाइण जी ॻाल्हि कयूं था मैसेज में इंसान को ॾियणु चाहींदो कहता था माँ क्या बात है पीर को दाल मंगल दाल बुध दाल जुमरात आज हफ्ता फिर दाल बनाई है माँ कहती बेटा दाल थी तो बनाती थी दाल भी खत्म हो गई है जो हालात है। दूसरा ये कि बात ये कि इस वक्त हम कैमरा जो है वो हम बनाते नहीं है, हम कैमरा मंगाते हैं, हम मोबाइल फोन बनाते नहीं है मंगवाते हैं, हम गाड़ी बनाते नहीं है गाड़ी मंगवाते हैं, हम घड़ी से लेकर ना सुई तक हम मंगवाते हैं बनाते नहीं है। जब तक आपका मुल्क उस सतह पे नहीं जाएगा जब तक आप आगे नहीं निकल सकते। फिर दूसरा आपका जो मुल्क है वो ज़रई मुल्क है, ज़रई मुल्क होने के बावजूद आज हमें आटा कहाँ खड़ा कर दिया है। आज हमारी अगर मैं बात करूँ कपास रुई दीगर जो चीज़ें जो हमारी रोज़मर्रा रूटीन की चीज़ें वो किस तरीके से हमें मिल रही हैं। तो इसलिए बात ये है कि हमें पहले बासियत कौम और हमारी जो ऊपर सरप्रस्त पे जो लोग हैं हमें ये चीजें पहले बनानी चाहिए। हम चलो यहाँ घी तेल ये सब चीजें तो अपनी जगह बनी रही है लेकिन हमें मजीद और चीजों को इम्प्रूवमेंट करना चाहिए, इंडस्ट्रियल की तरफ जाना चाहिए, हाउस होल्ड आइटम की तरफ जाना चाहिए, अपने मुल्क को तरक्की टेक्नोलॉजी की तरफ जाना चाहिए। टेक्नोलॉजी की तरफ अब नहीं जा रहे। सही सही इमदाद साईं तव्हां को आख़िर में सनी ओड़ींदो असांजे लाइ जी पैगाम को आहे तव्हांजो मैसेज को चाहींदो पंहिंजे प्यारनि खे कितने वक़्तु तव्हांखे ॾिसनि था। बसि असां वटि असांजी क़ौम वटि माण्हू वटि नौजवान वटि टॉलरेंस जी घटिताई आहे ऐं उन ते जेकॾहिं माण्हू तवजो ॾियनि टॉलरेंस खे पेशेंस खे त असां मुंहिंजो सही 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 थोरी डेयर जी ज़रूरत आहे हिमत हूंदी त अॻिते वधी सघंदासीं। वॾी महिरबानी ईंदासीं तव्हांजी ऐं नईम साहब आपका बहुत शुक्रिया। मासूम जलाल बाबा तव्हांजी वॾी महिरबानी। लास्ट में मां गानो ज़रूर ॿुधंदसि सॼे सथ जी वॾी महिरबानी लख थोरा तव्हांजा आख़िर में कलाम ॿुधंदासीं। असां सां गॾु कामरान अली ऐं लाल मोहम्मद थैंक यू सो मच वंस अगेन तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन पंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणे ते पहुची वियो आहे। इंशाल्लाह सुभाणे तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर हूंदासीं। तेसिताईं पंहिंजो पंहिंजे घर वारनि जो जिन सां तव्हां प्यार कंदा जेके तव्हां सां मोहबतूं कंदा आहिनि उन सभिनि जो खोड़ सारो ख़्यालु रखो। पंहिंजे ॿारनि जो पंहिंजे बचनि जो ख़्यालु रखो। पंहिंजी होस्ट सदफ़ भुट्टो खे ॾियो इजाज़त। इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलाए थो सदफ़ जेकी ॻाल्हियूं कयूं इन ॻाल्हियुनि ते अमल ज़रूरु कजो। जी लतीफ़ जी मिठी ॿोली पाण सदाईं गॾु जी जी। शोरे वारी पुल ठही यार जो वयो घर ठही रातियो ई रात लॾे वयो ख़बर ई न आहे काॾे वयो ख़बर ई न आहे काॾे वयो जाम शोरे वारी पुल ठही यार जो वयो घर ठही रातियो ई रात लॾे वयो ख़बर ई न आहे काॾे वयो ख़बर ई न आहे काॾे वयो सूरत लाइ छॾे। सलमन मूसा ज़ुल्म कयो चांदीअ ते नरम कयो सलमन मूसा ज़ुल्म कयो चांदीअ ते नरम कयो घर ठाहे सर फट कयो ख़बर ई न आहे काॾे वयो ख़बर ई न आहे काॾे वयो लाइ छॾे वयो जाम शोरे वारी पुल ठही यार जो वयो घर ठही रातियो ई रात लॾे वयो ख़बर ई न आहे काॾे वयो लाइ छॾे वयो ख़बर ई न आहे काॾे वयो लाइ काछो तरो तरो लाड़ गलमो जोगी टी पजी जितड़ी गलमो
थर थर लाड़ गल मुंह जोगी थी पंज जुदड़ी रलमा नसु नकी पतो पयो खबर ही नाए काटे वयो नाए छदे वयो खबर ही नाए काटे वयो किसुन नाए छदे वयो जाम शोरे वाली पुलटई यार जो वयो घर टई आते ही रात लगे वयो खबर ही नाए काटे वयो नाए छदे वयो खबर ही नाए काटे वयो नाए छदे खमीस सुबह सवेरा उठे जानी अखे पे यार गोले खमीस सुबह सवेरा उठे नयो नका पे पूछो नसु दिया वारा कोन हो खबर ही नाए काटे वयो खबर ही नाए काटे वयो जाम छोरे वाली पुलटई यार जो वयो घर टई काटे रात लगे वयो खबर ही नाए काटे वयो नाए खबर ही नाए काटे वयो सुबह सुबह जो पखी अखेर मां उड़े थो हरी नारी रब खे संभाले निकरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घरे थो खुशहाली ऐं अमन जो ॾे पैगाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध